सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान रखे, दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं अॼु बि दुआउनि में शामिलु आहियो। अॼु बि दुआउनि में तव्हांजो शुमार आहे। जग जहान जी ख़ैरियत में तव्हांजो बि ज़िक्र अची वञे थो। सो अलाह कंदो तव्हां जूं मुश्किलातूं ख़तमु थी वेंदियूं अनक़रीब। पर बसि इहा ॻाल्हि कंदासीं सुबुह सुबुह सां त एतबार सभिनी ते बि न कंदा कयो ऐं एतबार कंहिं चङे माण्हू ते कंदा कयो, सुठे दोस्त ते कंदा कयो। अॼुकल्ह एतबार करणु वॾो मसइलो थी वियो आहे। अॼुकल्ह जंहिं ते पाण अंधो एतबार कंदा आहियूं न, पाण चवंदा आहियूं साईं असां हिन ते अखियूं बूटे अंधो एतबार कयोसीं, ऐं जंहिं ते अंधो एतबार कंदा आहियूं त उहो साबित करे छॾींदो आहे त असां वाक़ई अंधा आहियूं। इहा ॻाल्हि अथव। पोइ हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां अंधा थियणु चाहियो था या सॼा थियणु चाहियो था। बसि इहा गुज़ारिश कंदासीं त सभिनी खे पंहिंजे दिलि जो अहिवाल बि न ॿुधायो, सभिनी खे पंहिंजे राज़ जूं ॻाल्हियूं बि न ॿुधायो ऐं सभिनी सां इहा ॻाल्हि बि न रखो त हीउ दोस्त जेको आहे उहो असांजो को राज़ रखी सघे थो। पंहिंजी दिलि मां जॾहिं राज़ हलियो वञे थो, ॿिए वटि पहुचे थो, त ॿियो वरी ईअं करे ॿिए खे ॿुधाईंदो आहे त यार इहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाइजांइ। टियों वरी टे खे ॿुधाईंदो आहे त यार इहा ॻाल्हि ॿिए कंहिंखे बि न ॿुधाइजांइ। पोइ ईअं ॻाल्हि वेंदी आहे पखिड़िजंदी, वेंदी आहे पखेड़ थींदी उनजी। सो जेकॾहिं तव्हां चाहियो था त का ॻाल्हि हेॾे होॾे न थिए त उहा ॻाल्हि पंहिंजी दिलि खां बि हेॾे होॾे न कयो। पंहिंजी दिलि में क़ब्रिस्तान ठाहे छॾियो, जीअं फरमान आहे मौला अली जो त पंहिंजी दिलि में क़ब्रिस्तान ठाहियो दोस्तनि जे लाइ बि, त उहे दिलि में ॻाल्हियूं दफ़न हुजनि, उहे दिलि में ॻाल्हियूं रखियल हुजनि, उहे ॻाल्हियूं ॿाहिरि शेयर न थियनि। कॾहिं कॾहिं नंढी नंढी ॻाल्हि जेका तव्हांजे लाइ चर्चो हूंदो आहे, तव्हांजे लाइ मज़ाक़ तव्हां महसूसु कंदा आहियो, पर उहा ॻाल्हि जॾहिं ॿाहिरि ईंदी आहे, जॾहिं उनजो हुल हुलंदो आहे, त पोइ थींदो ईअं आहे त पोइ अॻे जी ज़िंदगी या अॻे जो कैरियर या अॻे जी जेका शनास आहे, अॻे जो जेको साम्हूं हिकिड़ो नालो आहे, उहो मुतासिर थींदो आहे, उनजी शख़्सियत मुतासिर थींदी आहे। सो हरूभरू कंहिंजी शख़्सियत ते एतिरो वधीक क्रिटिसाइज़ करणु इहो सुठो अमल न आहे। आउं त चवां थो त सभ खां पहिरियां त पाण इहो सोचियूं त भला केरु आहे माण्हू जेको भला गुनाहनि खां पाक आहे, केरु आहे माण्हू जेको बिल्कुलु खीर जो धोतल आहे, केरु आहे माण्हू जेको सफ़ा चङो माण्हू आहे। कोई बि शायदि न हुजे। तव्हां ऐं असां पंहिंजी ॻाल्हि पाण ई कंदासीं, जेकॾहिं पंहिंजो हिसाबु कंदासीं, पाण जेकॾहिं पाण पंहिंजे जीअ में झाती पाईंदासीं, पंहिंजे ॻिचीअ में झाती पाईंदासीं, त पोइ पाण खे ख़बर पवंदी त पाण वटि बि इलाही अहिड़ा मामला आहिनि जेकॾहिं कंहिंखे ख़बर पइजी वञे त माण्हू पाण मिलणु छॾे ॾींदा, चवंदा अहिड़ो माण्हू आहे। सो इनजे करे ढकु रखंदा कयो, राज़ रखंदा कयो। इहा ॻाल्हि ज़बरदस्त हूंदी तव्हांजे लाइ। अॼु जी जेका सुबुह सुबुह तव्हां सां ॻाल्हि शेयर कईसीं उहा इहा ई हुई त इन में ॾाढो सुठो रहंदो, तव्हांजी दोस्ती बि मुतासिर न थींदी, तव्हांजो रिश्तो मुतासिर न थींदो ऐं तव्हां पाण बि सुठी ज़िंदगी गुज़ारींदव। चवंदा आहिनि जेकी ढकु रखंदा आहिनि अलाह साईं उन्हनि ते परदो रखंदो आहे, उन्हनि जो बि ढकु रखंदो आहे। सो इहा ॻाल्हि तव्हां सां सुबुह सुबुह शेयर कईसीं। बाक़ी सुबुह सां ॿियूं ॻाल्हियूं बि खोड़ सारियूं शेयर करण जहिड़ियूं आहिनि। सियासी माहौल बि सरगर्म लॻो पियो आहे, गरम लॻो पियो आहे। इमरान ख़ान साहिबु KPK में जेका हुनजी इलेक्शन हाणे कल्ह थी पए टोनी, त उन में KPK जो जेकी उमेदवार आहिनि, इमरान ख़ान साहिबु चए थो त ग़लति चूंड थी आहे उमेदवारनि जी, असां सिलेक्शन सही न करे सघियासीं, इन जे करे हार थी आहे। सो हाणे ईंदड़ चूंडुनि जी चए पियो त निगरानी आउं पाण कंदुसि। उनखां पोइ वरी मरियम नवाज़ साहिबा चवे पई, कल्ह बि तव्हां सां ज़िक्र कयोसीं थोरो, पर रोज़ु इहे चटपटियूं ख़बरूं सुबुह सुबुह सां पहुचनि पियूं त मरियम नवाज़ साहिबा चवे पई त हाणे इमरान ख़ान खे जेकॾहिं को हया हुजे त पाण ई इस्तीफ़ा ॾेई छॾे। सो इहे ॻाल्हियूं बि आहिनि। ॾिसूं त छा थो थिए। वधीक ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो त सियासी माहौल किथे पहुचंदो ऐं असां वटि ईंदड़ हुकूमत कंहिंजी हूंदी। महांगाई ॾाढी आहे। इमरान ख़ान सां जेको वॾे में वॾो मसइलो आयो आहे हिन दफ़े, उहो इहो आयो आहे त महांगाईअ ते हू कंट्रोल न करे सघियो आहे ऐं ग़रीब माण्हू जेको ॾिहाड़ीदार माण्हू आहे, पोरित माण्हू आहे, उहो सची ॻाल्हि इहा आहे त पिट पारा था ॾिए थो। हाणे हुनखे ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे त छा आहे मुल्की या इंटरनेशनली सूरत हाल, पर इहा ॻाल्हि ज़बरदस्त आहे उनजी ज़िंदगीअ में त यार पुराणा जेकी माण्हू हुया उहे वरी बि हिन खां चङा हुया। सो इहा ॻाल्हि आम माण्हू करे थो। आम माण्हूअ जी दिलनि मां ख़ान साहिब जी जेका मुहबत आहे उहा थोरी निकिरी वई आहे। हाणे ख़ान साहिबु छा थो करे, ईंदड़ थोरा ई ॾींहं बचिया अथसि, त इन थोरनि ॾींहंनि में जेकॾहिं पाण पंहिंजी हुकूमत बचाए सघे थो त उनजे लाइ को सुठो फार्मूलो इस्तेमालु करे। बाक़ी हाणे लोडनि में जेका ज़िंदगी पंहिंजी आहे उहा इमरान ख़ान जी हुकूमत में बची वई आहे। सो इहो हाल अहिवाल थियो सियासी। ऐं कल्ह अहमदपुर में ॾाढो सुठो जेको आहे इलाइक़ो आहे, भलो इलाइक़ो आहे, ज़रई इलाइक़ो आहे, सरसब इलाइक़ो आहे, उते हिकिड़ी टके जी ॻाल्हि तां माण्हू विड़ी पिया पाण में, उते 5 ॼणा मारिजी विया आहिनि। इहा अफ़सोसनाक ख़बर सुबुह सुबुह सां पहुती। सो ॾाढो ॾुख थियो त पाण नंढी नंढी ॻाल्हि ते, मामूली ॻाल्हि ते वॾा वॾा झेड़ा करे छॾींदा आहियूं। पाण में ॿधी न आहे, पाण वटि एको न आहे, पाण वटि ॿिया माण्हू जेके ॾिसूं, ॿियूं क़ौमूं ॾिसूं त उहे थोरी ॻाल्हि ते सभु जमा थी वेंदा आहिनि ऐं मामले खे हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। पाण वटि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते मां ॿ टे भेरा पहिरियां
हिकिड़े दोस्त सां ज़िक्र कयो कंहिं मामले ते त उन वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाई त यार असांजे ॻोठ में हिकिड़ो चूज़ो हिकिड़ो अमरा जेको आहे सो पंहिंजे घर में रखियो वेठो या उनजे घर मां उहो चूज़ो निकितो या उन लिकाए रखियो हुयो ॻाल्हि कहिड़ी बि हुई पर हिकिड़े नंढड़े चूज़े तां माना झेड़ो थियो ऐं उन खां पोइ 7-8 ॼणा मारिजी विया। सो हाणे छा ॻाल्हि छा चूज़ो ऐं छा माण्हुनि जी जेका आहे सा ॻाल्हि कजे। सो हाणे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे छॾे करे नफ़रतूं थुॾे करे पाण खे हिकु थियणो आहे मुतहद थियणो आहे पाण उहे मोहबतूं विसारे छॾियूं आहिनि पाण उहे वेछा जेके आहिनि उहे ख़तमु जेकॾहिं कयूं पाण में वरी नवां सवां थियूं पाण में जेकी मिट माइट आहियूं हिक ॿिए जा भरिजला थियूं त तमामु घणो असांखे फ़ाइदो पहुचंदो ऐं ॿिया जेकी असांजा वेरी आहिनि जेकी ग़ैर आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो सबक़ु मिलंदो त यार हिन ॻोठ जो माहौल ॾाढो सुठो आहे हिन ॻोठ जा माण्हू या हिन बिरादरी जा माण्हू पाण में ॾाढा मुतहद आहिनि बाबा हेॾे वेंदासीं त मसइलो थी वेंदो। सो इन जे करे गुज़ारिश कंदासीं सुबुह सुबुह सां इहा निमाणी बि त नफ़रतूं ख़तमु कयो मोहबतूं वठियो ऐं प्यारु आछियो प्यारु असीं प्यारु करण वारा माण्हू उस्ताद बुखारी वांगुरु त बसि प्यारु कयो ऐं प्यारु दरियाव आहे दरियाव लुटिजी थो वञे इहा ॻाल्हि हिकिड़ी ॿी आहे पर प्यार में मोहबत में दरियाव पार करे वञो इहा ॻाल्हि ज़बरदस्त हूंदी। सो अॼु हिकिड़ी शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं जंहिं शख़्सियत पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री खे तमामु घणा प्रोजेक्ट ॾिना तमामु घणियूं फिल्मूं ॾिनियूं ऐं तक़रीबन 484 फिल्मुनि में कमु कयो ऐं उनजी अॼु 35 वर्सी जो ॾियारो आहे। सिंधी फिल्मुनि जो ज़िक्र कजे उर्दू फिल्मुनि जो ज़िक्र करे पंजाबी फिल्मुनि जो ज़िक्र कजे या अंग्रेज़ी फिल्मुनि जो ज़िक्र कजे ड्रामनि जो ज़िक्र कजे कंहिं शइ जो ज़िक्र कयूं अदाकार साकी जी आउं ॻाल्हि कयां पियो। सो वन एंड ओनली अदाकार साकी मुल्की सतह ते जेको नालो कमायो उनजो को बि नेमुल बदल न आहे। साकी साहिब जी अंग्रेज़ी ॾाढी ज़बरदस्त हूंदी हुई ऐं हॉलीवुड जी जेका फिल्म हुई भवानी जंक्शन उन में उन किरदारु बि अदा कयो हुयो अंग्रेज़ी सुठी हुजण जे करे उनखे किरदारु ॾिनो वियो। अब्दुल लतीफ़ संदसि छठीअ जो नालो हुयो अब्दुल लतीफ़ बलोच जे नाले सां उनजी सुञाणप हुई पर जेका फिल्म इंडस्ट्री आहे या शोबिज़ जी दुनिया आहे उन में साकी जे नाले सां उनखे सुञाणप मिली। खोड़ सारनि ड्रामनि में उन कमु कयो खोड़ सारनि फिल्मुनि में उन कमु कयो ऐं जिते जिते बि जेको बि उनखे रोल मिलियो जेका बि उन अदाकारी कई उहा यादगारु अदाकारी हुई उन ज़हननि ते नक्श चिटिया आहिनि। अॼु बि कई फिल्मूं ऐं कई ड्रामा असांखे यादि आहिनि। मशहूरु फिल्मुनि में जेकॾहिं ज़िक्र कयूं त ससवी पुनू मशहूरु फिल्मुनि जी ऐं मुंबई वाला नांगन ऐं रात के राही हज़ार दास्तान लाखों में इहे उनजी मशहूरु फिल्मूं आहिनि जंहिंमें उन ॾाढी ज़बरदस्त अदाकारी कई ऐं पंहिंजी अदाकारीअ सां पंहिंजे मुल्क जो ऐं ख़ासि तौर ते सिंध जो नालो रोशन कयो। सिंधी वाहिद अदाकार हुयो जेको फिल्म इंडस्ट्रीअ में ॼमियल ऐं मंझियल अदाकार हुयो माना हुनजो जेको दाबो हुयो ऐं हुनजी जेका अदाकारी हुई उनखे सभई माण्हू पसंदि कंदा हुआ। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न ॿोलीअ जो फ़र्क़ु बि थी वेंदो आहे ऐं माण्हू ॿोलीअ जे करे कंहिं माण्हू खे धिके छॾींदा आहिनि पोइ त धिके छॾींदा आहिनि पर साकी साहिब जी जेका शख़्सियत हुई उहा ॿोली त पंहिंजी जॻह ते पर हुनजी पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप मुनफ़रिद स्टाइल ऐं जेका भाइपी ऐं भाईचारो अख़लाक़ ऐं अंदाज़ जेको हुयो उहो ॿिनि ॿोलियुनि जे माण्हुनि खे बि पंहिंजो करे वठंदो हुयो। साकी साहिब खे तमामु घणो कमु मिलियो ऐं साकी साहिब पंहिंजी ज़िंदगीअ में अॼु 35 साल थी विया आहिनि विछड़े असांखां पर जेका उनखे ज़िंदगी मिली उन ज़िंदगीअ में तमामु घणो शोबिस इंडस्ट्री में फिल्म इंडस्ट्री में पंहिंजो कमु कयो ऐं असांजे तव्हांखे तमामु घणियूं फिल्मूं ॾेई वियो तमामु घणो कमु ॾेई वियो। असां उन माण्हू खे यादि कंदा आहियूं जेकी मिठी मुल्क देश जे लाइ कमु कंदा आहिनि। साकी साहिब अब्दुल करीम बलोच साहिब जो भाउ हुयो ऐं अब्दुल करीम बलोच साहिब जी तव्हांखे ख़बर आहे त जनरल मैनेजर PTV ऐं अब्दुल करीम बलोच साहिब पाण ॾाढो ज़बरदस्त माण्हू हुयो ऐं उनजी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा हुई त हू पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजी क़ौमियत जे माण्हू खे सिंधी माण्हू खे तमामु घणो प्रोमोट कंदो हुयो ऐं सिंधी माण्हू तमामु घणा PTV ते बि उन भर्ती कया हुआ। सो हीउ जेको ख़ानदान आहे उहो ॾाढो ज़बरदस्त ऐं बाअख़लाक़ ख़ानदान ऐं पंहिंजी क़ौमियत सां पंहिंजनि माण्हुनि सां प्यारु कंदड़ ख़ानदान रहियो आहे। सो अब्दुल करीम बलोच साहिब जो भाउ साकी अब्दुल लतीफ़ बलोच साहिब ऐं अब्दुल लतीफ़ बलोच साहिब जो जेको कहोल आहे जेको ख़ानदान आहे उहो अञा बि इंडस्ट्रीअ में घुमे फिरे थो। फारूक रिंद साहिब बि उन्हनि जो पंहिंजो आहे ऐं हारून रिंद साहिब उन्हनि जो पंहिंजो ऐं असां वटि हिकिड़ो दोस्त हूंदो आहे असां वटि हिकिड़ो साथी हूंदो आहे सो सलीम जान साहिब उन बि PTV ते जोहर ॾेखारिया आहिनि पंहिंजी अदाकारीअ जा उहो बि उनजे ख़ानदान में आहे। मतिलबु हिकिड़ो सिलसिलो आहे कैमरामैननि खां वठी करे अदाकारी ताईं यको इहो कहोल इहो ख़ानदान हलंदो अचे थो। साकी साहिब जी फ़नी ख़िदमत तमामु घणी आहे। साकी साहिब जो फ़नी कैरियर तव्हां असांजे साम्हूं आहे तमामु घणो उन कमु कयो फिल्म इंडस्ट्रीअ में। सो अॼु उनजी 35 वर्सीअ जो ॾियारो आहे। 484 फिल्मुनि में हुन कमु कयो ऐं जेकी बि फिल्मूं आहिनि उहे यादगार आहिनि उहे लाज़वाल आहिनि उहे किरदार अमर आहिनि जेकी साकी साहिब अदा कया। सो साकी साहिब खे अॼु असां ट्रिब्यूट पेश कयोसीं। साकी साहिब जी फ़नी ज़िंदगी फ़िक्री ज़िंदगी ते कंहिं ॾींहुं हिकिड़ो सुठो प्रोग्राम बि कंदासीं छो त साकी साहिब जो कमु आहे उहो हिकिड़े प्रोग्राम में
उनखे समराइज़ नथो करे सघिजे। साक़ी साहिब जी ज़िंदगी उनजे फ़न फ़िकुर ते बल्कि उनजे ख़ानदान खे बि कंहिं ॾींहुं असां ज़रूरु जेकी रहियल दोस्त आहिनि शोबिज़ में जेकी उनजे नक्शे क़दम ते हलनि पिया त उन्हनि सां कचहरी ज़रूरु कंदासीं ऐं साक़ी साहिब जी बाक़ी ज़िंदगी जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं। इन खां सवाइ अॼु जेको मौज़ूद महिमान या मौज़ूद महिमान असांजे प्रोग्राम में हूंदा उन्हनि सां जेका कचहरी असांजी थींदी उहा थींदी पंहिंजे देश जी बि पाकिस्तान जी बि। पाकिस्तान खां ॿाहिरि जॾहिं वेंदा आहियूं त पोइ पंहिंजे देश जी यादि कीअं ईंदी आहे, पंहिंजे देश खे छॾे करे ॿिए देश पहुचंदा आहियूं जॾहिं उते वरी पंहिंजे देश जो माण्हू पंहिंजे वतन जो माण्हू पंहिंजी मिटीअ जो माण्हू मिलंदो आहे त पोइ वरी कहिड़ी सराही थींदी आहे, कहिड़ी ख़ुशी थींदी आहे। या वरी उन्हनि सां जेकी उते सिंधी रहनि था या पंहिंजे वतन वारा हम ख़्याल दोस्त रहनि था उन्हनि जी गैदरिंग्स में वञी करे कहिड़ी ख़ुशी मिले थी, या उते ॿिए मुल्क में वञी करे पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे कीअं असां अॻिते आणियूं था, कीअं हथी वठायूं था, पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे कीअं प्रमोट कयूं था, कीअं सरगर्मियूं कयूं था, कीअं इवेंट्स कयूं पिया, कीअं फंक्शन्स कयूं पिया, कीअं महफ़िले मौसीक़ी मचायूं पिया। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अॼु डिस्कस कंदासीं। दुबई असांजा दोस्त खोड़ सारा वेंदा रहंदा आहिनि, ईंदा रहंदा आहिनि। कल्ह बि हिकिड़ा दोस्त दुबई रवाना थिया आहिनि। दुबई ॼणो त असांजे वेझो बि आहे ऐं उते कमकार जे सिलसिले में असां पाकिस्तान वारा दोस्त ऐं सिंधी दोस्त तमामु घणा हूंदा आहिनि। सो उन्हनि दोस्तनि सां बि कचहरी थींदी ऐं उन्हनि दोस्तनि सां कचहरीअ जो हिकिड़ो मोर अॼु असांजे प्रोग्राम में हूंदो जेको असां सां कचहरी कंदो। सिंध दोस्त सथ जो सरवाण बि आहे ऐं आर्ट लवर बि आहे। अदीबनि शाइरनि ऐं फ़नकारनि सां उनजी तमामु घणी मोहबत हूंदी आहे। सो उन्हनि खे प्रोमोट करण में वसां न घटाईंदो आहे, उन्हनि खे आदुर्भाव करण में उनजी आजियां करण में दिली उनखे मुसरत मिलंदी आहे, ख़ुशी मिलंदी आहे। हिकिड़ो ॿियो दोस्त बि हूंदो, न्यूज़कास्टर बि आहे ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी वेब टीवी चैनल ते हुनजो कमु बि आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में बि हू भड़ आहे। सुठो फ़नकार बि असां सां गॾु हूंदो। सभिनी मौज़ूद महिमाननि जो तारीफ़ बाक़ाइदगी सां तव्हां सां कराईंदुसि। नंढड़ी साईअ खां पोइ वक़्फ़ो वठूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मौज़ूद महिमान असांजे स्टूडियोज़ में पहुची चुका आहिनि। उनजो तारीफ़ बग़ैर कंहिं देरि जे तव्हां ताईं पहुचायां पियो। सुठो दोस्त आहे, मुख़लिस दोस्त आहे, पंहिंजे वतन सां पंहिंजी मिटीअ सां सिंसियर दोस्त आहे ऐं उते बि हूंदो आहे त पंहिंजी मिटीअ ऐं वतन खे ज़रूरु यादि कंदो आहे। ऐं आउं कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त जॾहिं बि ड्राइव ते वेंदो आहे त पंहिंजा सिंधी कलाम ॿुधी करे वॾो मज़ो वठंदो आहे, वॾो माना जेको आहे रूहानी कैफ़ उनखे मिलंदो आहे। पंहिंजे धरतीअ जी सार उनखे जॾहिं बि ईंदी आहे त पोइ हलियो ईंदो आहे। सिंध दोस्त सथ जो सरवाण आर्ट लवर दोस्त असां सां गॾु आहे डॉक्टर शबीर सदायो साहिबु। उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां। छो त दुबई मां जॾहिं अचो पिया त पोइ वरी हिते वरी एक्टिविटीज़ घणियूं हूंदियूं, सभिनी सां शेड्यूल ठहियलु हूंदो, प्रोग्राम हूंदा त पोइ इन जे करे तव्हां कीमती सिंध टीवी जो सॾु ऐं शाजा गिराणी जो सॾु ते साईं अज़हर जको साहिबु यादि करे त साईं वरी महिरबानी, लख थोरा। ॿियो जेको दोस्त आहे उहो चेयरमैन आहे बिल्डर्स एंड डेवलपर्स सिंध बलोचिस्तान जो। उनखे भलीकार चऊं था। सुफ़ियान आध्या साहिबु असां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। साईं कैसे हैं? ठीक है जी अल्हम्दुलिल्लाह खैरियत। आप बहुत शुक्रिया सर, आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। टियों असांजो दोस्त उहो जीअं तव्हांखे पहिरियां बि थोरो ॾिसे चुको आहियां, पाण न्यूज़ एंकर बि आहिनि, शनाख़्त वेब टीवी आहे उन्हनि जी, ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि। समाजी इशूज़ ते बि असां कचहरी कंदासीं। भलीकार चऊं था। यासीन नारे जो साहिबु असां गॾु आहे। यासीन साईं कीअं आहियो? ठीकु अल्हम्दुलिल्लाह सर, बिल्कुलु। लख थोरा तव्हांजा बि, तव्हां बि टाइम ॾिनो असांखे। सुठो फ़नकार असां सां गॾु आहे। नौजवान उभरंदड़ फ़नकारनि खे मौक़ो ॾींदा आहियूं त जीअं हू पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कनि। छो त नौजवान अक्सर ॿाहिरि इहो चवंदे नज़र ईंदा आहिनि त को सुठो प्लेटफॉर्म नथो मिले। पोइ सिंध टीवी उन्हनि जो पंहिंजो घरु आहे, अचनि हिते पंहिंजी क़िस्मत आज़माइनि, असांखे कलाम ॿुधाइनि ऐं पोइ फिकाई कचाई थींदी आहे पर अॻिते हली करे ज़रूरु उहे सिखी वठंदा आहिनि। सो हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म सिंध टीवीअ जो ऐं उते अॼु बि हिकिड़ो सुठो नौजवान रागी असां सां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। नदीम थईम उनजो नालो आहे। नदीम साईं कीअं आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी। उस्ताद मरमनाज़ तव्हांखे बा भलीकार चऊं था। मज़े में लख थोरा तव्हांजा। तव्हां आयो साईं। इहो शबीर साईं कॾहिं पहुतव भला, कीअं पहुतव भला, छो पहुतव भला? ख़ैर आहे? को कमकार हो या ईअं सिक लॻी? हा, इहा हाणे तव्हां अहिड़ा तरह सवाल करे वियो। सभिनी जो जवाबु इहो ई आहे त सिंध मुंहिंजीअ मां सूंहं तुंहिंजीअ मथां छा लिखी छा लिखां। वाह वाह। सिंध वतन आहे, दुनिया में किथे बि हुजूं, सही सही, पर सिंध जी मिटी, सिंध जी ख़ुशबू, सही सही। ज़ाहिर आहे जॾहिं बि तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि मन बेचैन थींदो त हिते अची डोज़ वठी वेंदा आहियूं, वरी सराई थींदी आहे, वरी नवां सवां, वरी नवां मोहबत जो डोज़ या माना कोरोना जो डोज़? बसि उहो तव्हां सम्झी था।
सिक नहीं पंध कराए सिक ई पंध कराए अच्छा फैमिली भला हिते आहे या उते सेट थियल आहे फैमिली हीअं त हिते ई आहे अच्छा हा पर रहाइश उते आहे सही सही भई हा भई आहिनि कुझु हुते हूंदा आहिनि कुझु हिते ईंदा आहिनि सही सही हा ॿार पढ़नि पिया अच्छा हा माशाल्लाह वॾो जेको आहे हिते पढ़े पियो नंढनि जो हुते बि आहे सही 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 ॿई सेटअप हिकु आहिनि सुठो सेटअप जोड़ियो आहे न हा बिल्कुलु वारो उते पंहिंजा सिंधी इलाही थी विया आहिनि हाणे कम्युनिटी ऐं हिकु एको ॿधी उते सिंधियुनि जी मोहबत आउं ॾिसंदो आहियां तव्हांजी फेसबुक जी वाल ते तमामु घणी नज़र ईंदी आहे बिल्कुलु सर सिंध मां उन ॾाढे बि चयो आहे बल्कि असां उन ॾाढे जॾहिं 5 डिसंबर ते सिंध टीवी ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि सां गॾिजी असां कल्चर डे एकता जो ॾींहुं मल्हायोसीं त असां उते इहा बि ख़बर ॾिनी आहे बल्कि ॿुधी त न्यूज़ीलैंड में हिकिड़ो को नंढो ॿेट आहे उते हिकिड़ो सिंधी रहे थो उन हिकिड़े सिंधीअ पे अजरक खणी ऐं पंहिंजी एकता जो उतां खां वीडियो पैगाम मोकिलियो त असां चवंदा आहियूं त सिंधी जिते बि हूंदो सिंध हुन सां गॾु आहे त हींअर दुबई त मां सम्झां थो त सिंध आहे सिंधी एतिरो उते आबाद आहे हींअर ऐं दुबई ऐं सिंध जो को बीचो कोन्हे को शायदि कराची हैदराबाद बि परे हूंदा पर दुबई सिंध तव्हां पाण ॾिसो था माना किथे न किथे ॾिसां थो त को न को दोस्त एक्टिव लॻो पियो आहे सो दुबई ऐं सिंध जो को एतिरो परे फ़र्क़ु रहियो ई न आहे बसि हिकिड़ो इहो आहे त ॿियो मुल्क आहे वीज़ा आहे अदर उहा वन हुजे त मां सम्झां थो तव्हां असां बि रोज़ अचो पर मां पाण में टाइम भोॻे थो कयां पर दुबई खे माना असां वारनि दोस्तनि सां आलू केत करे छॾियो जंहिं महिल ॾिसो हे दुबई थो वञा माना उते मोहबत मिले थी उते हिकिड़ो सोलो मुल्क बि आहे ऐं उते ॾुखियाई बि नथी थिए पाण खे न उते माहौल साॻियो आहे पंहिंजो सही माहौल साॻियो आहे वरी बि शिकायत न थींदी पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं पंहिंजो थोरो सिस्टम हुजे त आउं त चवंदो आहियां त दुबई ॿियो कराची आहे सही सही छो त दुबई डेवलप पोइ थियो आहे कराची 90s में डेवलप्ड सिटी हो ऐं अरब जेके उते जा लोकल आहिनि उहे चवंदा आहिनि त असां कराची घुमणु वेंदा हुआसीं जॾहिं बिल्कुलु सर त कराची छा हुयो पर अफ़सोस इहो थियो जो असां उहो सिस्टम संभाले न सघियासीं इन जे करे दुबई डेवलप थी वियो आहे पर दुबई ऐं कराची में कोई एॾो वॾो फ़र्क़ु कोन्हे को माना जीअं हुते तव्हां ॾिसो बुर्ज ख़लीफ़ा दुनिया जी वॾे वॾी बिल्डिंग आहे दुनिया ॾिसणु अचे थी पर अरब काफ़ी मुंहिंजा मरीज़ पेशेंट ईंदा आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि त असां जॾहिं हबीब प्लाज़ा ठहियो त असां ॾिसणु वेंदा हुआसीं सीट जी त बाबा कराची में वॾी बिल्डिंग ठही आहे काफ़ी सारा तव्हां अंदाज़ो लॻायो कराची केतिरो डगभरो हुयो पर अफ़सोस इहो थियो जो असां उहा संभाले न सघियासीं बाक़ी दुबई ऐं कराची तक़रीबन ट्विन सिटीज़ आहिनि सेम साॻियो माहौल सही सुफियान साहब आप बताएं मुझे कि माशाल्लाह कभी बाहर भी जाना हुआ आपका तो वहाँ का माहौल किस तरह से और ख़ासतौर पर बिल्डर्स की बात करते हैं तो चेयरमैन है आप बिल्डर्स एंड डेवलपर्स सिंध बलूचिस्तान तो इमरान खान साहब की हुकूमत के बाद कोई मुश्किलात या कोई आसानी हुई या क्या हुआ? जी इमरान खान की हुकूमत के आने के बाद काफ़ी मामला बेहतरी की तरफ गए। अच्छा मगर बिल्डर्स को शिकायत रहती है 2-4 दिन पहले भी एक आया था हमारे पास एक मेहमान दोस्त वो कह रहा था कि वो मज़ा नहीं रहा। देखिए पॉलिसी 18th अमेंडमेंट के बाद सही जो अगर कराची में या सिंध में काम करेगा तो सारे इख्तियारात सिंध के पास है। फेडरल का सिर्फ टैक्सेशन के हवाले से या सिविल एविएशन या पीएफ की हाइट के हवाले से बहुत ज़्यादा किरदार नहीं है। अच्छा कंस्ट्रक्शन इंडस्ट्री में सही मेन सिंध के अंदर जो डेवलपमेंट होगी अगर कराची के अंदर तो उसका सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या सिंध गवर्नमेंट की जो अथॉरिटीज़ हैं अप्रूवल अथॉरिटीज़ हैं उनसे कंसर्न होता है। बट अगर देखा जाए तो केपीके या लाहौर के अंदर वहाँ पे काफ़ी बेहतरी आई है जो उन्हें टाउन प्लानिंग्स और मास्टर प्लान्स और कायदे कवानीन बहुत चेंज किए हैं। इस तरीके से CDA के बाई लॉज नए सारे बनने जा रहे हैं। अच्छा लाहौर के अंदर अभी पहली दफ़ा ये हुआ है कि 50 मरले की बिल्डिंगें बनना शुरू हो रही। अच्छा 50 मरले जी बिल्कुल और वो प्लॉट भी उधार पे दिए हैं पंजाब गवर्नमेंट ने। अच्छा अफसोस ये कि कराची जो कि जिस तरह भी दोस्त ने बताया हमारे कि दुबई से लोग आते थे कराची को देखने और अभी बैंक प्लाजा की बिल्डिंग को देखने, आज कराची उससे बहुत पीछे चला गया है। हमें इसके ऊपर सिंसियर होकर बैठना चाहिए कि हमारे गलतियां कहाँ हैं। सही उनको हमें दुरुस्त करने की ज़रूरत है क्योंकि ये मुल्क हमारा ही है, ये शहर भी हमारा है, ये सूबा भी हमारा है और हमने इसके साथ अगर आगे लेके चलना है तो पूरे मुल्क की तरक्की है। क्योंकि कराची खाली अगर तरक्की करता है ना तो पूरा मुल्क का इंजन है ये। बिल्कुल सही बात है। तो और अल्लाह का बड़ा फजल करम है इस शहर पे कि चीज़ें बेहतरी की तरफ आ जाती है मगर कोई ना कोई पहले लॉ एंड ऑर्डर की तरफ से एक सिचुएशन थी। फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट की बड़ी कोशिशों से वो हालात आज पुरअमन हो गए।
आज आप रात को 3 बजे भी शहर में निकलें तो आपको खौफ व ख़तर नहीं है। सही सही। तो मैं समझता हूँ कि वक्त आएगा हम इन चीज़ों से भी बाहर आ जाएंगे। अभी जो रिसेंट जो प्रॉब्लम्स हैं, जो हमारी सिंध गवर्नमेंट से बात होती है, सही, वो इसकी वजह है कोर्ट्स। अच्छा, क्योंकि रिसेंट सुप्रीम कोर्ट का 2019 के अंदर एक ऑर्डर आया है कि नई प्रॉपर्टी पे जो कमर्शलाइजेशन है उस पर बैन है। सही सही। जिसकी वजह से नए प्रोजेक्ट्स आने में दुश्वारी है शहर के अंदर। अभी शहर के आउटस्कर्ट्स में काम बहुत हो रहे हैं, वहाँ तो बेहिसाब लोगों की डाइवर्सिफिकेशन भी हो रही है। मगर देखें, जो इकोनॉमिस्ट है ना, वो हमेशा एक ही बात कहते हैं कि अगर किसी मुल्क की तरक्की देखना चाहते हो, सही, उसका पैमाना अगर आपको देखना है, सही, तो वहाँ ये देखो कि कितनी क्रेनें लगी हुई हैं, कितनी हाई राइज बिल्डिंग्स बन रही हैं। वो सबसे मेन एक आपका बैरोमीटर है, पैमाना है इंडस्ट्री की या इकोनॉमी एक्टिविटी की पैमाइश करने का। आपके कहने का मकसद है कि बड़ी इमारतें अगर हो जाती हैं तो मुल्क की तरक्की का अंदाज़ा लगता है। हाँ, देखिए, इसकी वजह ये है ना कि अगर बड़ी इमारत बनेगी तो उसका ख़रीदार भी मौजूद है। सही। और जब बड़ी एक इमारत बनती है तो उसके अंदर 60-70 अलाइड इंडस्ट्रीज जो कि डायरेक्टली कनेक्टेड हैं। एक इंडस्ट्री जिसके अंदर आप समझें कि स्टील है, सीमेंट है, लेबर है, टाइल मैन्युफैक्चरर, वुड है, पेंट है, ब्लॉक वाले हैं, मतलब दे आर, जो आप नाम ले लें, सही, सबका रोजगार चलना शुरू हो जाता है एक बिल्डिंग के। क्योंकि एक बिल्डिंग बनती है तो अगर उनको फ्लैट भी बनता है तो उसमें फर्नीचर वाले का काम भी है, किचन बनाने वाले का भी काम है, पर्दे बनाने वाले का भी काम है, लाइटें लगाने वाले का भी काम है, फिर वो अपने घर के अंदर बर्तन भी लाएगा। तो मतलब एक बहुत सारी एक पूरी एक साइकिल शुरू हो जाती है उसके अंदर। तो ये जो कराची के अंदर जो हमारी अब जो रिसेंट जो कोर्ट के अंदर हमने देखा जो मामला हैं, वो शिकायत यही आती है कि इस शहर का मास्टर प्लान नहीं है। सही। बेसिकली मास्टर प्लान भी मौजूद है, उसकी इम्प्लीमेंटेशन का प्रॉब्लम है। सही। अब वो गवर्नमेंट एजेंसीज को, स्टेक होल्डर्स को, सबको मिलकर बैठ के देखना पड़ेगा और उन इश्यूज़ को भी रिजॉल्व करना पड़ेगा। सही। तो अब वो एक मामला तो इस तरीके अमल दरामद का फुकदान है। सही, अगर वो सही हो जाए तो ठीक। और लोग भी टैलेंटेड हैं और काम भी कर सकते हैं। डिसीजन मेकिंग की ज़रूरत है। हमारी लास्ट मीटिंग भी हुई मुराद अली शाह साहब से, मास्टर हुसैन शाह साहब से, मिनिस्टर लोकल गवर्नमेंट से। सही। और एक कभी कमेटी बनाने का उन्होंने ऐलान किया है। चीफ सेक्रेटरी साहब के ज़ेर नज़र होगी। सही। ज़ेर सरपरस्ती होगी। उसके अंदर ये होगा कि आगे का मास्टर प्लान 2045-50 का हमने का बनाए। अच्छा अच्छा अच्छा। और उसके अंदर आप पॉलिसीज़ बनाएं कि किस तरीके से काम होगा। सही। और जो इंफ्रास्ट्रक्चर की डेवलपमेंट है उसमें अगर किसी बिल्डर की कंट्रीब्यूशन भी चाहिए तो भी आप हमें बताएं, हम वहाँ भी खड़े हैं सपोर्ट करने के लिए। सही सही। आप आगे तो फिर क्या कहा उन्होंने, कोई फीडबैक अच्छा कोई? मैं समझता हूँ जो पिछले कई सालों में जो हमारी अभी ये मीटिंग हुई थी, इस मीटिंग से अच्छी मीटिंग पॉजिटिव नोट पे और पॉलिसी मेकिंग पे कभी हमने नहीं देखी। अच्छा अच्छा। सिंध गवर्नमेंट के साथ वो बड़े कंसर्न्ड है अब इस शहर से, क्योंकि जिस स्पीड से आज हम देखते हैं कि जो प्रोजेक्ट्स इस्लामाबाद में, KPK में और लाहौर में आ रहे हैं, सही, वो कराची में नहीं आ रहे। कराची का जो नंबर 1 पे होता था वो नंबर 4 पे चला गया। सही। तो वो लोग भी इन चीज़ों को देख रहे हैं और समझ भी रहे हैं कि वो अब ये काम करने पड़ेंगे, ये कहाँ पर प्रॉब्लम्स हैं, उन प्रॉब्लम्स को, उन मुश्किलात को हल करने की ज़रूरत है। सही सही। तो मुझे उम्मीद है कि ये देखें, ये है एक लॉन्ग टर्म प्रोसेस है। सही। उसमें कुछ लैंड के इश्यूज़ हैं, कहीं पे डिस्क्रिपेंसीज हैं, कुछ इश्यूज़ हैं, तो उसके लिए बाकायदा कमेटी बनेगी जो इन चीज़ों को स्क्रूटनाइज करेगी, जिसके अंदर वहाँ पे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ने मलेशिया की मिसाल दी, सिंगापुर की मिसाल दी कि वहाँ पर भी कुछ इश्यूज़ थे, लैंड के इश्यूज़ थे कि डबल डॉक्यूमेंट थे, किसी का कोई इशू था, तो वो स्पेशल कोर्ट्स बनाई जाती हैं। सही। उन स्पेशल कोर्ट्स के अंदर फैसला किया जाता है कि ये किसकी ज़मीन थी, आया यहाँ पे किस वजह से ज़मीन कहाँ से आई। एक पूरा ट्रांसपेरेंट प्रोसीजर बनाने की ज़रूरत है। सही सही सही। जो नहीं बना हुआ, जिसकी वजह से इश्यूज़ आ जाते हैं। सही। वो इश्यूज़ को रिजॉल्व करने का एक टाइम पीरियड है। ये अगर आज शुरू करेंगे तो इनको 5-7 साल लगेंगे। सही सही। इन हर्डल्स को, इन प्रॉब्लम्स को दूर करने में, जिसमें मेन इंफ्रास्ट्रक्चर में अगर हम देखते हैं तो पानी की
सप्लाई का इशू है कराची में, 500 MGD से ऊपर बढ़ ही नहीं पा रहा। सही। जिसमें K4 के अंदर एक एक्सपेंशन का प्लान था कराची के लिए, जो किंजर लेक से आना था। सही। अब वो देखा गया तो उसकी कॉस्ट ऑफ पानी को यहाँ लाने की वो इतनी हाई है क्योंकि कुछ ज़मीनों के रास्ते में पहाड़ियाँ आ रही है। हाँ। अब वो पानी उस पहाड़ पे चढ़ाना और वहाँ से नीचे उतारना, उसकी एक पंपिंग की बहुत बड़ी कॉस्ट है। सही। तो उसकी फिजिबिलिटी रिपोर्ट जो उस टाइम पे बनी गई, वो शायद उस टाइम पे उतनी इवैल्यूएट नहीं की गई। सही। अब उसकी नई प्लानिंग हो रही है कि आगे वो K3 ऑलरेडी जो एक एग्जिस्टिंग प्लान था उसी को अपग्रेड कर दिया जाए। सही। तो वो शायद एक मेरा ख्याल है सिंध गवर्नमेंट के नज़दीक एक बड़ा बेहतर प्रोसीजर है और वो बड़ा फास्ट ट्रैक पे हो सकता है। पानी का मसला भी हल हो जाएगा, पानी का भी मसला हल करें, इसी तरीके से सेवरेज सिस्टम का भी मसला हल करने पे जा रहे हैं। सही सही। अभी जो सिंध गवर्नमेंट का जो बिलावल भुट्टो साहब भी वहाँ थे, मुराद अली शाह साहब भी गए थे दुबई, एक इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस थी। सही। वहाँ पर भी अभी कोई 50 MGD का वाटर और प्लांट का जो रिसाइकलिंग प्लांट का उसका भी एक कोई मुआहदा हुआ है। सही। फॉरेन कंपनीज भी इन्वेस्टमेंट करने के लिए बड़ी आमादा है। सही। क्योंकि दुबई के अंदर अभी सिंध गवर्नमेंट को बड़ा पॉजिटिव रिस्पांस मिला है फॉर फ्यूचर इन्वेस्टमेंट। अच्छी बात है, ये अच्छी बात है, हमारे लिए बेहतरी की उम्मीद है। देखिए पाकिस्तान के अंदर अगर किसी को भी इन्वेस्टमेंट के लिए आना है ना, तो उसका मेन एम होता है कि मैं कराची में कर लूँ। सही। क्योंकि कराची इतना बड़ा बिजनेस का हब है और इतनी बड़ी एक इसकी साइकिल है कि आबादी को 3 करोड़ से ऊपर की जो एक कहते हैं कि आबादी है जो सेंसस। चलें इस पे मजीद बात करते हैं। हमारे साथ यासीन नारेजो साहब असां गॾु आहे। यासीन कीअं आहे भला अॼुकल्ह तव्हांजी सरगर्मी, छा पिया कयो? साईं सभ खां पहिरीं मां तमामु मशहूरु आहियां सिंध TV जो ऐं ख़ासि तौर ते तव्हांजो साईं अज़हर साहब जो जंहिं इनवाइट कयो, मदू कयो मूंखे। सर मां पाण बेसिकली लॉ स्टूडेंट आहियां, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ में फाइनल ईयर आहे। पहले कीअं भला सहाफ़त ॾे कीअं लाड़ो थियो आहे, कीअं शौक़ु थियो आहे? हाँ जी, असांजी शनाख़्त TV जे नाले सां वेब चैनल आहे फेसबुक ऐं यूट्यूब ते, जंहिंजो CEO आहे साईं आगा तहफ़ुज़ ख़ान दुरानी। त उन मूंखे इनवाइट कयो हुयो, उन चयो हुयो त बाबा अचो तव्हां न्यूज़ एंकर, ऐं सहाफ़त में मुंहिंजो शुरू खां ई ॾाढो शौक़ु हुयो। अच्छा। इन जे करे असां हिते बि पंहिंजो कोशिशि कई आहे ऐं वञी हर तरह जो टैलेंट ॾेखारियूं था, कोशिशि कयूं था ऐं सुठे खां सुठो नालो कमाइण जी कोशिशि कयूं था। सही। बहरहाल लॉ में अलहमदुलिल्लाह हले थो पियो तमामु सुठो आहे। पार्ट टाइम फ्रीलांसिंग जे हवाले सां बि कमु कंदा आहियूं असां। सही सही सही। सो ये खोड़ सारियूं सरगर्मियूं आहिनि, सोशल एक्टिविटीज़ भी आहिनि खोड़ सारियूं, या जेके इवेंट्स वग़ैरह थियनि था या कुछ कॉम्पिटिशन्स वग़ैरह, ख़ासि तौर ते मूड कॉम्पिटिशन हूंदा। मज़ो अचे थो रिपोर्टिंग कंदे, असां मतिलबु गैदरिंग्स में वञणु, महफ़िलूं अटेंड करणु, माना हिकिड़ी एक्टिविटी सुठी बि आहे। ॿियो वरी इहो आहे त पंहिंजो ज़हन बि मटिजे थो, दिलि बि यकीनन तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं तफ़रीह बि थिए थी, कम बि थिए थी गॾो गॾु, ऐं असांजी लर्निंग बि थिए थी। ऐं ईअं थींदो आहे जो जंहिं ॿिन्ही फील्ड सां मां वाबस्तगी आहे, ख़ासि तौर ते लॉ फील्ड ऐं वरी सहाफ़त, इहे ॿई शयूं, त इन्हनि सां मूंखे जेको ज़ाती तौर ते तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे। हिकिड़ो कम्युनिकेशन स्किल्स असांजा सुठा स्ट्रॉन्ग थींदा आहिनि, सोशल गैदरिंग्स वेही करे तव्हां न्यू फ्रेंड्स ठाहींदा आहियो ऐं हिकिड़ो सोशल लिंक्स तव्हांजा ठहंदा आहिनि। इन हवाले सां तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे। सही सही। फ़िलहालु तव्हां लर्निंग कंदव, पोइ वरी अॻिते हली करे अर्निंग कंदव। एग्जैक्टली ईअं हूंदो आहे त अर्निंग खां पहिरीं लर्निंग ज़रूरी हूंदी आहे। लर्निंग इज़ अ वेरी इंपॉर्टेंट थिंग। तव्हां पहिरीं लर्निंग कयो ऐं उन खां पोइ तव्हां प्रॉपरली अर्निंग करे सघो था। डेफिनेटली ही लर्निंग स्टेज आहे असांजो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन स्टेज खे मां ख़ूब इंजॉय बि कयां पियो, लर्निंग बि कयां पियो ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे सुठी चांहि पीआरियूं था असां। चांहि पीऊं त उन खां पोइ वरी तव्हां सां कचहरी बि कयूं था। थैंक यू सो मच। सो जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त असां सां गॾु रहिजो। असां नंढो वक़फ़ो वठूं था, साईअ खां पोइ मोटी अचूं था। कचहरी क़ाइमु रहंदी, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु दिलि चवे थी त हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधाइजे। मोज़िज़ महिमान बि वेठा आहिनि ऐं तव्हां बि यकीन इन इंतज़ार में हूंदो त कलाम कॾहिं थींदो। सो नदीम थईं फ़नकार बि इन इंतज़ार में आहे त मूंखे कॾहिं वारो ॾींदा। सो नदीम साहब खे चऊं था, गुज़ारिश कयूं था त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए त असां त साईं चांहि पी वठूं, मज़ो वठूं, माण्हू वाह वाह कजो नदीम साहब। मलंग दा क्या मन ले, मैं मलंग दा क्या मन ले, तेरे डूब दे करे सी बेड़े पार अली अली, तेरे डूब दे करे सी बेड़े पार अली।
मेरा पीर अली अली है अमीर अली अली, मेरा पीर अली अली है अमीर अली अली, मेरा पीर अली अली है अमीर अली अली। तुम भी अली दा बने हुण यार, तेकू रब ने दिती जागीर अली अली, तेकू रब ने दिती जागीर अली अली। नारा मार अली अली बार बार अली अली, मैं मलंग दा क्या मन ले, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली। घर घर अली अली जंगी जरे अली अली, घर घर अली अली जंगी जरे अली अली, घर घर अली अली जंगी जरे अली अली। मेरे मौला दी शान है, नबी शहर मुदा है दरे अली अली, नबी शहर मुदा है दरे अली अली। नरा मार अली अली बार बार अली अली, मैं मलंग दा क्या मन ले, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली। अली अली पढ़ना दे अली अली, कर याद अली अली पढ़ना दे अली अली, कर याद अली अली पढ़ना दे अली अली। कर साकिब तू वेद सदा, दुखी दिलां को करेंदा आबाद अली अली, दुखी दिलां को करेंदा आबाद अली अली। नारा मार अली अली बार बार अली अली, मैं मलंग क्या मन ले, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली, तेरे डूबते करे सी वेड़े पार अली अली। नारा मार अली अली बार बार अली अली। वाह दा नदीम वाह, असां तुंहिंजे लाइ बि दुआ कयूं, तुंहिंजा बेड़ा बि पार कंदो अली साईं। सो ॾाढो सुठो कलाम तव्हां ॿुधायो साईं। इहो शबीर साहिबु सिंध दोस्त सथु तव्हां माना क़याम इन जो आंदो अमल में, त इन जो छा मक़सदु हुयो ऐं इन सथ जा साथी भला केतिरा आहिनि, छा एक्टिविटीज़ कंदा आहियो इन में? सिंध दोस्त सथ कुझु साल अॻु में असां माना कुझु दोस्तनि मिली करे असल में शुरूआत त मूं हुनजी कई त असां दुबई में जॾहिं रहूं था, जीअं तव्हां चयो त जेको सिंध खां ॿाहिरि वञे थो त हुनखे सिंध कीअं थी नज़र अचे, पंहिंजी धरती पंहिंजो माण्हू कीअं थो नज़र अचे। त असां जॾहिं उते वियासीं ऐं दुनिया जी चटाभेटी में दुनिया जे माण्हुनि जे मुक़ाबले में वियासीं त असांजी सिंध जीअं साईं अर्ज़ु कयो त असां घणो पोइ ते हलिया विया आहियूं। त हाणे असां उहो सोचियोसीं जेकॾहिं छो न असां पंहिंजो मारोड़नि खे पंहिंजे माण्हुनि खे उन तरफ़ अॻिते बि आणियूं, उन्हनि जी मदद बि कयूं। असल में सवलो ज़रियो हूंदो आहे त तव्हां पहिरियां कंहिं दोस्त जी कंहिंजी मदद कयो, पोइ उनखे तव्हां पंहिंजो मैसेज पंहिंजो पैगाम ॾेई सघो था आसानी सां, ऐं उहो सम्झंदो बि। पर जेकॾहिं ख़ाली मैसेज ॾींदो त उहो कोन सम्झंदो। त सिंध दोस्त सथ जी असां शुरूआत कईसीं, जंहिंमें असां उतर थर लाड़ जेको आहे ईद मुहिम बाबा मां बि ईद कंदुमि, जेका असांजी गॾियल मुहिम हुई आहे, हलंदी रहंदी आहे, अञा बि आहे। उनमें काफ़ी सारा सिंध में जेके सिंध फेसबुक फ्रेंड्स आहिनि, ख़ादमीन सिंध आहे, अलमदद सिंधी ग्रुप साईं नज़र प्यासी साहिब जो, तो सभई दोस्त गॾिजी असां उहा मुहिम शुरू कईसीं। त दुबई मां असां सिंध दोस्त सथ जे पैनल ते असां उहा स्टार्ट वरितोसीं
ऐं अर्ज़ु कंदो हलंदुसि त ईद वारनि ॾियारनि में माना बिल्कुलु ईद वारनि ॾियारनि में, छो त उते छा आहे त उहो या त जेको धरती खां ॿाहिरि रहे थो उहो दर्द वधीक महसूसु थो करे। पर जेकॾहिं ॿाहिरि रहे थो त 4 पैसा जेकॾहिं कमाए थो त उनजो हिसो धरती जे लाइ बि कढे, उहो हिसो कढे थो बिल्कुलु। पर असुल वरी जेको कढे थो त उहो सही प्लेटफॉर्म थो ॻोल्हे। जीअं साईं चयो त इन्वेस्टर बि चाहे थो त जिते माना पीसफुल एरिया हुजे त उहो प्लेटफॉर्म बि सही थो ॻोल्हे। त सिंधु दोस्त सथ असां जॾहिं दोस्तनि जी हाणे तव्हां ज़िक्र कयो ऐं पंहिंजे सरपरस्त खे न विसारींदुसि, ऐं असांजो प्यारो दोस्त आहे साईं डॉक्टर सलीम शेख साहिबु, उन जहिड़ा मोहबती माण्हू अचण ताईं पुछा कई मां त उहो कीअं आहे, तव्हां अॻु में पुछो त मुंहिंजो यार कीअं आहे, मां चयो यार मस्तु लॻो पियो आहे। सलीम शेख साहब जहिड़ा दोस्त, ऐं उनखां पोइ इंजीनियर रफ़ीक खेड़ो, साकिब शेख मुंहिंजा उते साथी आहिनि। साथी त सभु आहिनि पर जेके मेन किरदार आहिनि जेके मूंसां हर वक़्तु गॾु हूंदा आहिनि, त सलीम साहिबु असां सां जेको छो त मेहरान कल्चर जो एक्टिव ग्रुप जेको दोस्त दुबई में हुयो उनजो साथी हुयो, पर असां हुनखे चयो त पप्पा छड़ो ॾियण था कमु न हलंदो, असां सां गॾु हलण था। माना वंड बि ॾियो ऐं बाक़ाइदा गॾु सफ़र बि कयो। गॾु हलो सही एज़ अ सरपरस्त सलीम साहिब खे मुंहिंजो वॾो भाउ बि आहीं, असांजो वॾो बि आहीं, पोइ सरपरस्त थींदो डॉक्टर सलीम शेख। पोइ छा थियो हुन सां त दोस्तनि जो अञा असां ते इतमाद वधियो। अच्छा त बाबा हिन में सही दुनिया में बिल्कुलु। त हाणे मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं असां अमेरिका में साना कमु करे थी, यूरोप में एसोसिएशन कमु करे थियूं, त जॾहिं असां सभई दोस्त ॼण मां चवां त इरशाद जागीराणी त ज़ाहिर आहे 4 दोस्त ॿिया यकीन कंदा त यार इरशाद आहे त इहा ॻाल्हि माना कंफर्म हूंदी। त पोइ असां सिंध दोस्त सथ जे पैनल ते उतां खां कमु शुरू कयोसीं। सिंध में वरी असांजो कोऑर्डिनेटर दादा रज़ाक जत हुई, सिंध जो कोऑर्डिनेटर अलाह सां जन्नत नसीब करे मरहूम गुलशन शेख असांजो कराची जो कोऑर्डिनेटर हो। तव्हांखे यादि हूंदो त प्रोग्राम बि थिया, त पोइ पुराणे साल जा कैलेंडर अञा लॻल आहिनि, सर कैलेंडर बि ठाहियासीं, तव्हां बि हुन में शामिल हुया, त उहे सभु हुया। पोइ इहो ख़्यालु ईअं ई आयो त माना जेकॾहिं असां हीअ शइ, ऐं यकीन कयो त 2016 खां जॾहिं असां स्टार्ट वरितो आहे टिल नाउ ग्रोइंग आहे, त उहो या जेकॾहिं तव्हां धरती सां माण्हुनि सां ॿोलीअ सां प्यारु कयो था त धरती तव्हांखे उहा मोट ॾिए थी, उहो माण्हू तव्हांखे मोट ॾिए थो, ऐं उहा मोट हिन सूरत में मिले थी जो पाण गॾु वेठा आहियूं ऐं उहा ॻाल्हि कयूं पिया त चए ते अकेले सफ़र पे निकिला था, लोग मिलते गए कारवां बंदि था कया। त अॼु असां सिंध दोस्त सथ जे पैनल ते हाणे सुभाणे 23 तारीख़ ते उते कल्चर इवेंट बि आहे जंहिंमें तव्हां ॿुधायो त काफ़ी सारा फनकार दोस्त विया बि आहिनि। सुबुह सां रुगो कराची एयरपोर्ट जा फोटो हुया, रुगो फोटो हुया, तव्हां ॾिसो फेसबुक माना चिटियो पियो हुयो। त असां उन हर इवेंट्स खे असां ऑन बि कयूं था। हींअर बि सिंध दोस्त सथ जेको आहे उन्हनि सां गॾु बीठो आहे, पर छा थियो त उते वरी तव्हां उहो बि ॻाल्हि ॿुधायां त असां सिंधी ठहूं बि घटि था पाण में, त उनजे करे वरी 2-3 प्रोग्राम थी विया, पर उन में पोइ बि असां सभिनी खे ऑन कयो। त सिंध दोस्त सथ जेको प्लेटफॉर्म ॾिए थो उहो गॾियल प्लेटफॉर्म ॾिए थो, त असां गॾिजी जुदो कयूं। जीअं माना उहो आहे त हर माण्हू अगरि पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारींदो, मां इहो मैसेज सिंध सॼी दुनिया ताईं, सिर्फ़ु सिंध न पाकिस्तान सॼो, पर पाण जीअं सिंध में सिंध टीवी ते वेठा आहियूं सिंधी में मैसेज था ॾियूं त हर सिंधी अगरि पंहिंजे ॾींहं जो पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारींदो त सॼी सिंध रोशन थींदी, सॼी सिंध ख़ुशहाल थींदी। त असां जेकॾहिं सिंध मैसेज मोकिलाईंदा न मैसेज नथो ॾियां, मां इहो मैसेज नथो ॾियां, हीउ मां हिकिड़ो अर्ज़ु न माण्हू अर्ज़ु थो रखां। त असां छा आहे त असां उहा ई वरी ॻाल्हि चए त असां दुनिया में कंहिं मथे पहुची वियासीं, त असां पंहिंजे हुन स्कूल खे बि यादि रखूं जितां मां पढ़ी निकितुमि। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी वरी पोइ उन स्कूल जी सार अहिड़ी सुठी लॻंदा आहिनि जो उन स्कूल खे बाक़ाइदा सुठो करे छॾींदा आहिनि। इहो मैसेज हुजे त मूंखे उहो यादि हुजे मां हिते पढ़ियोसि, मां हिते पढ़ियोसि, हितां निकितुसि, हिन स्कूल जे हिन क्लासरूम में मां इहो हुयुसि, उनजो हीउ फर्नीचर इहो आहे। त असां इहो मैसेज न आहे, हीअ असांजो आहे त असां सिंध दोस्त सथ जो बुनियादु कीअं विधो ऐं जिते असां कमु बि कयूं पिया। असांजो लोगो जेको ठहियलु आहे उन में अवेयरनेस, एजुकेशन, हेल्थ टिनी शयुनि ते पाण वरी ॻाल्हायूं था, कचहरी कंटिन्यू कयूं था। सो असां सां गॾु सुफियान साहब है। सर, सिंध की बात हो गई, ये मसाइल आपने बताए, तो बलूचिस्तान को भी आप देखते हैं, तो बलूचिस्तान की भी थोड़ी बात हो जाए, किस तरह से वो डेवलप हो रहा है या वो हमसे भी पीछे है? बलूचिस्तान अनफॉर्चुनेटली बहुत ज़्यादा पीछे है। अच्छा, वहाँ पे इस वक्त हम जो देख रहे हैं कि अगर जो वहाँ पे जो डेवलपिंग जो एक प्रोग्रेस स्टेट है, वो जो जगह होगी वो है गवादर। अच्छा, उसमें बहुत सारे इन्वेस्टर्स का, बिल्डर्स का, फॉरेनर्स का बहुत ज़्यादा उस पर इंटरेस्ट है कि वहाँ क्या होने जा रहा है। सही, वैसे क्या होने जा रहा है ये भी बता दें हमें, बातें तो सुनते हैं वैसे थोड़ी बहुत, तो हमें भी नहीं समझ में आ रहा होता कि क्या होने जा रहा है, ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है। तो जो
15 साल पहले जो माहौल था आज भी वैसा ही है, चंद एक सड़कें बनने के अलावा और कुछ भी नहीं हुआ। अच्छा। वही 3 बढ़ते पहले भी मौजूद थी, आज भी वही। दोस्त फोन करते थे भाई गवादर में कोई प्लाट शिलाट ले लो यार, काम आएगा। मैंने कहा आपसे पूछ लूं क्या वाकई इस तरह? अब ये नहीं समझ में आता कि गवादर में प्लॉट भी मिलेगा नहीं मिलेगा। अच्छा, लोग बड़े इसमें कंफ्यूज्ड हैं, क्योंकि बहुत सारी ज़मीनें स्टेट ने एक्वायर करके और चाइनीज़ गवर्नमेंट को भी दी है लीज पे। सही। अब ये नहीं पता कि कौन सी लैंड एक्वायर होगी, कौन सा एरिया में क्या। मास्टर प्लान इनका एक बना था सही जो चाइनीज़ गवर्नमेंट के साथ शेयर हुआ था, सुना है कि वो फिर रोक दिया है, बेंच में गया है। उसमें फिर कोई मेरा ख्याल है कोई नई पॉलिसी या कोई इसमें नई को और चीज़ें लेकर आना चाह रहे हैं शायद। वो एक स्मार्ट पोर्ट सिटी का मास्टर प्लान है जो चाइनीज़ गवर्नमेंट और पाकिस्तानी गवर्नमेंट ने मिलकर बनाया है। सही। अब वो मास्टर प्लान पब्लिकली आ जाए, पॉलिसीज़ बता दी जाएं कि इन एरियाज़ में हाउसिंग सोसाइटीज़ आएंगी, इन एरियाज़ में हाई राइज आएंगी, इस एरिया में पोर्ट एक्टिविटीज़ होंगी, यहाँ पे गवर्नमेंट एक्टिविटीज़ होंगी। मतलब ये सारी एक को पॉलिसी फ्रेमवर्क गवर्नमेंट की तरफ से अश्योरेंस दी जाए। और दूसरे वहाँ पे सेफ्टी का भी एक बड़ा इशू रहता है। इनसाइड गवादर तो वो काफ़ी सिक्योर है, बट आने जाने का जो रास्ता है कोस्टल हाईवे, उस एरियन उन रास्तों को भी सिक्योर करने की बड़ी सख्त ज़रूरत है। सही। दूसरी पॉलिसी का बहुत ज़्यादा फुकदान है। अगर कोई आज इन्वेस्टमेंट वहाँ लेकर जाता है तो उसको ये तो पता हो कि मैं डिसइन्वेस्ट कितने टाइम में करूँगा, कमाने की तो बात की बात है। सही। मतलब ऐसा नहीं कि ये मेरे पैसे जाके ही ब्लॉक हो जाए। क्योंकि गवर्नमेंट की पहले जब राहिल शरीफ साहब थे उस टाइम पे गवर्नमेंट की एक पॉलिसी नज़र आ रही थी कि बड़ी तेज़ी से पोर्ट पे काम हो रहा था, बाकायदा हर थोड़े टाइम में एक CPEC की अनाउंसमेंट होने जा रही थी। इस वक्त हम देख रहे हैं तो कुछ गवर्नमेंट की दूसरी बहुत सारे और इतने सारे मसले मसाइल हैं कि शायद उस तरफ से तवज्जो नहीं रही। सही। और अब वो ये वापस से कोई एक्टिविटी शुरू होने जा रही है CPEC के हवाले से, और गवर्नमेंट की कोई नई मुआहदे भी हुए चाइनीज़ गवर्नमेंट्स के साथ। वहाँ पे कोई 50 MGD का कोई रिसाइकलिंग वाटर का प्लांट भी लगा है, कोई बिजली भी वो बनाएगा। सही। और जिस तरीके से भी गवादर एयरपोर्ट पे भी बड़ी तेज़ी से काम चल रहा है। सही। तो बज़ाहिर तो ये लगता है कि होगा, अब ये कब होगा ये नहीं पता, 5 साल बाद होगा, 10 साल बाद होगा, मगर जब भी होगा ये पूरे मुल्क के लिए एक बड़ा रोशन चिराग होगा। सही। जो कि एक सबको एक नई रास्ता दिखा देगा, मुझे मैं समझता हूँ। और जितना ट्रेड रूट का जो एक मेन अमल होगा जो पाकिस्तान में गवादर जो किरदार अदा करेगा वो शायद दुनिया में एक मिसाली किरदार होगा। अच्छा। और दुनिया के अंदर बहुत बेतहाशा मुल्क जो है वो ये शायद एक्सेप्टेंस भी नहीं है सही कि पाकिस्तान इस लेवल पे इतनी तरक्की भी कर जाए। अच्छा। तो वो आपस में हमारे इंटरनली हमारे को कल्चरली डिसइंटीग्रेट किया जाता है, कमज़ोर किया जाता है इंटरनली, ताकि हम आपस में ही बटे रहें। सही, ताकि तरक्की न कर पाए, मुल्क की तरक्की ना हो। सही। आज से पहले तो कभी हमने नहीं देखा कि ये सिंधी है, ये बलोच है, माजर है, हम सब पाकिस्तानी थे। सही। हम किसी भी मुल्क में जाते हैं ना तो वो उस एक कंट्री के एक लोग होते हैं। सही। यहाँ पे अब तो जो अब बाहर से आने वाला भी एक सवाल करता है। सही। तो लैंग्वेज इज नथिंग, हम सब पाकिस्तानी हैं। सही। ये मुल्क ही हमारा है। सही। हमारे बच्चों को भी यहीं रहना है, हमारा मुस्तकबिल ही यहीं पे। सही। तो हमें तो इन चीज़ों से बढ़कर आगे नेशनल इंटरेस्ट में काम करने की सख्त ज़रूरत है। सही बात है। अभी मगर एक बहुत अच्छी पॉजिटिव डेवलपमेंट ये भी है कि बलूचिस्तान से बहुत ज़्यादा फ़ौज के अंदर रिक्रूटमेंट हुई है। ये एक बहुत अच्छा मैसेज किया है बलूचिस्तान गवर्नमेंट के लोगों को कि अपनाइयत की बात आ रही है। जब तक हम अपने लोगों को नहीं जाके अपनाएंगे तो वो एक डिफरेंस ख़त्म नहीं होगा। सही। उनके लोगों को नौकरियां भी देनी है, वहाँ पे फंड्स भी होने चाहिए। अब वहाँ पे गुर्बत भी एहसास महरूमी खत्म हो जाएगी, महरूमी खत्म होगी तो लोग अपनाइयत समझेंगे। अब वहाँ पे गुर्बत इतनी है, लोगों के पास मेरा ख्याल है अपना एग्रीकल्चर या मवेशी के अलावा, लाइफ स्टॉक के अलावा और के अपने पास जरिए माश भी नहीं है। जो कि कोई एक जैसे कराची आते हैं ना, हम देखते हैं कि बिजनेस एक्टिविटी जनरेट हो रही है, कोई इंडस्ट्री लग रही है, कोई डेवलपमेंट, कुछ ना कुछ हो रहा है, कुछ ना कुछ एक एक्टिविटी। अब यही एक्टिविटी हम देखते हैं हाउसिंग की सक्खर में भी शुरू है, हैदराबाद में भी हो रही है, बहुत डेवलपमेंट हो रही है। सही। जो पहले हैदराबाद से लोग कराची आते थे अब वो नहीं आ रहे, रुक रहे हैं। क्यों रुक रहे हैं? क्योंकि वहाँ अच्छे स्कूल आ गए, अच्छे कॉलेजेस आ गए, अच्छे शॉपिंग मॉल्स आ गए, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है। अब वो लोग
कराची नहीं आ रहे, नहीं आते। जैसे मीरपुर खास या और सराउंडिंग एरिया, वो लोग हैदराबाद चले जाते हैं। सही सही। तो बड़े शहर से एक बर्डन खत्म होके एक नया सिटी डेवलप हो गया हैदराबाद। सही। आज हैदराबाद के अंदर मैं रिसेंट अभी देख के आया तो इतनी बेइंतहा खूबसूरत बिल्डिंगें बन गई हैं। सही सही। बहुत बल्कि अच्छे शॉपिंग मॉल बन गए, अच्छे शॉपिंग मॉल्स बन गए। होता ये था कि ईद पे लोग आते थे कराची, अब हैदराबाद का रुख करते, अब हैदराबाद का रुख वहीं से लौट के वापस चले जाते हैं। तो देखिए ना, इसमें क्या हुआ कि हैदराबाद के अंदर एक एम्प्लॉयमेंट जनरेट हो गई, एक बिजनेस एक्टिविटी जनरेट हो गई। अब यही एक्टिविटी हमें सक्खर में भी लेके जानी चाहिए। अभी मैं बाय रोड मेरा जाना हुआ मुल्तान और आगे अपर कंट्री की तरफ, तो मुझे मोरो के अलावा कोई अच्छा आगे रेस्टोरेंट ही नहीं मिला। ओह जा हाईवे पे कि जहाँ आदमी रुककर फैमिली के साथ रिलैक्स कर सके। सही। छोटा सा वक्फा ले लेते हैं, बात को कंटिन्यू करेंगे इंशाल्लाह। ओके, बात नड़ी साई वठूं था नाज़रीन, तव्हां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असां सां मौज़ महिमान गॾु आहिनि यासीन नारेजो साहिबु, सुफ़ियान आध्या ऐं शबीर सदायो साहिब सां। कचहरी असांजी हले पई, सो हिन कचहरीअ खे वधीक रौनक बख़्शण जे लाइ गुज़ारिश कयूं था साईं, उस्ताद मुहर्रम नाज़ असां सां गॾु आहे त हिन खां बि कुझु सुठो कलाम ॿुधूं। छा ॾाढो सुठो मूसीकार बि आहे, सुठो गायक बि आहे। दुबई खां आया आहियो सीड़जी, ऐं हूअं त हितां जा ई आहियो, पर हाणे तव्हांखे वरी चवंदा आहियूं उतां सीड़जी आया आहियो, टाइम कढी आया आहियो, असां सिंध जा सफ़ीर हुते, हा न साईं, असां दुबई में वाह वाह सिंध जा सफ़ीर इन ते बि ॻाल्हायूं था। उस्ताद मुहर्रम नाज़ पहिरियां ॿुधूं। महिरबानी शाह साईं, डॉक्टर साहब खे बि भलीकार चऊं था। वाकई ॿार जेको रहे थो, डॉक्टर साहब सां ॻाल्हि कई, हुते रही करे घणो अहसासु पंहिंजे देश जो थींदो आहे। डॉक्टर साहब वरी डॉक्टर बि आहे त परे खां सुञाणियो, चई तबियत मुहर्रम जी सही नथी लॻे, मैं कलाम ॻाईंदो सही थी वेंदो। सम्झी विया साईं, इहो ॿुधण वारे खे बि हलाए करे तबियत वरी ॿुधण वारे जी सही थी वञे, बिगड़ी वञे, कलाम था सुठो ॿुधाईंदो। डॉक्टर साहब जी फरमाइश ते तेरे काफर कीता साईं, काफर जी हिकिड़ी माना इनकार आहे, हर शइ खां इनकार किया, तुंहिंजे हुकुम खां अलावा बाक़ी हर शइ खां इनकार किया। इश्क माही तेरे काफर कीता, मुसलमानी दरकार नहीं। ओ इश्क माही तेरे काफर कीता, मुसलमानी दरकार नहीं। इत्था आदई जमींदारा केकू कुटा केकू मारा, ओ इत्था आदई जमींदारा केकू कुटा केकू मारा। कबर अंधारी वर्त सही हो, खबरा पोसनी मर्द सही। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।
हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अंदर में पया बोले ही केर अल्लाह केर आहे केर अंदर में पया बोले अंदर में पया बोले अंदर में पयो बोले अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे पाण गोलींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो आहे पाण खे ॻोल्हण हिन रम्ज़ जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन रम्ज़ जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे वाह साईं वाह वाह सुबुह सुबुह सां सुठो कलाम ॿुधण सां मज़ो अचे थो हक़ीक़त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा ये न उस्ताद सवेरे लेटियो पियो यार उबाण का पिया लॻो न अॻे न उबाण का न इहो ॿुधऊं पिया साईंवरनि खे ऐं मां तव्हांखे मथे ॻाल्हि ॿुधायां जज़्बाती थी वियो न हाणे माना थोरो इहो फ्रेश थी वियो मां पाण इनवाइटेड हुयुसि होॾे दुबई जे लाइ अच्छा हा अहमद मूंखे चयो हुयो पर हिते तव्हांखे ख़बर आहे पंचोल ड्यूटी आहे असांजी सही 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 पोइ इन करे बि ऐं अॼु सुबुह सुबुह सां मां बि फोटो विझां वरी साईं सां मुलाक़ात थी चलो असां हिते ई दुबई मल्हाए दुबई तव्हां गॾु दुबई पाण असां दुबई वारो दोस्त घुराए छॾियो यासीन साईं भला इलेक्ट्रॉनिक मीडिया में अचण जो को शौक़ु या छा छो त वेब ते त कमु कयो था पर दिली ख़्वाहिश हूंदी आहे न या कंहिं चैनल ते हुजां चैनल जो हिकिड़ो पंहिंजो मोराल आहे एग्ज़ैक्टली जी सर बिल्कुलु ईअं ई आहे जो शुरू में तो सिर्फ शौक़ होंदो हुयो त भाउ सहाफ़त ते अचे टीवी जी बचपन खां ही जीअं असांजा काफ़ी सीनियर आर्टिस्ट हुया या एंकर पर्सन हुया असां जंहिंखे ॾिसंदा हुआसीं ॾिसी करे बचपन हिकिड़ी ख़्वाहिश थींदी आहे दिली शौक़ पैदा थींदो आहे यार हिकिड़ो वक़्तु अचे मां बि टीवी ते कुझु ॻाल्हायां टॉक शोज़ कयां अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं मां हिते कराची में आयुमि तक़रीबन 2017 में मुंहिंजी एडमिशन थी यूनिवर्सिटी में ज़ैबुल यूनिवर्सिटी आहे अच्छा त लॉ सां गॾोगॾु मां इहे जेके एक्टिविटीज़ आहिनि एक्स्ट्रा करिकुलम हूंदियूं आहिनि उनमें मां एक्टिवली पार्टिसिपेट कंदो रहियुमि असांजा सोशल इश्यूज़ ते असां ॻाल्हाईंदा रहियासीं ख़ासि तौर ते स्टूडेंट्स सां जेके इशूज़ थींदा आहिनि उन्हनि जे लाइ असां पॉलिटिकली बि एक्टिव रहियासीं असां उन्हनि बाक़ाइदे हड़तालूं तक कयूंसीं प्रेस क्लब कयासीं जेके इशूज़ थींदा हुआ ख़ासि तौर ते कराची यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां या असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ जे स्टूडेंट जे शागिर्दनि सां एसिम लॉ वारनि जे शागिर्दनि सां जेके बि इशूज़ थींदा हुआ असां ॾाढो
मुतहरिक रहियो बिल्कुल वॉइस अप कंदा रहंदासीं उन्हनि जे ख़ासि तौर से मैनेजमेंट जे हवाले सां। वरी जॾहिं मूंखे हिकिड़ो अपॉर्चुनिटी मिली त बाबा तव्हां अचो इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अचो, त पोइ मूं सम्झो त ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। ऐं हिकिड़ो उहो मौक़ो आहे जंहिं ते अची करे मां उन सभिनी दोस्तनि जो, हूअं त मां जस्ट हिकिड़ो हिकिड़ी यूनिवर्सिटी या ॿिनि यूनिवर्सिटी या 3 यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि जो आवाज़ उथारे सघूं पिया, पर हिन मीडिया जे ज़रिए मां पूरे सिंध जी नौजवाननि जो, मिसकीननि जो ऐं मज़लूमनि जो आवाज़ उथारे सघां थो ऐं मां सभिनी जो हिकु आवाज़ थी सघां थो। इन जे करे मां इहा शइ जॉइन कई ऐं उन सां मूं काफ़ी शयूं कयूं, जीअं अमनपुर जो तव्हां इशू ॿुधायो त इन्हनि शयुनि खे असां हाईलाइट कंदा आहियूं। ऐं वॾा मैसर जे हवाले सां ऐं ख़ैरपुर जे हवाले सां जेके ॿिया जेके बि सिंध जा वॾा ज़िला या नंढा नंढा ॻोठ आहिनि जेके बि इशूज़ थियनि था, बाक़ाइदगी सां उन्हनि खे मां असांजो उर्दू मीडिया चैनल आहे शनाख्त टीवी नाले सां, एग्ज़ैक्टली पूरो नेशनल लेवल ते वञे, सिर्फ़ु रीजनल लेवल ते न बल्कि नेशनल लेवल ते वञे। त इन में ॿी हिकिड़ी शइ मां नौजवाननि जे लाइ एड कंदो हलां, त उहा इहा आहे त असांजे सिंध जा नौजवान ख़ासि तौर ते शायदि उन एतिरी रवायती सोच आहे, हिकिड़ी ट्रेडिशनल मैंटेलिटी आहे त इंटर करण खां पोइ या ग्रेजुएशन करण खां पोइ हू जेकॾहिं बजाए वॾेरनि पीरनि ऐं जेके असांजा सियासी हुकुमरान ऐं भोतार आहिनि उन्हनि जे दरनि ते धिका खाइण जे बजाए जेकॾहिं कुझु स्किल्स पंहिंजे अंदरि डेवलप करनि, डिजिटल वर्ल्ड जी तरफ़ अचनि, बजाए जो इंतज़ारु करनि आफ्टर 4 इयर्स हिकु वैकेंसीज़ अचनि थियूं 14 ग्रेड जूं 9 ग्रेड जूं या जेके बि 2-3 ग्रेड जूं जेके जॉब्स अचनि थियूं उन्हनि जे लाइ वेट करनि था ऐं डिग्रियूं करे घरनि में वेही था रहनि। त जेकॾहिं इहा मैंटेलिटी असांजे नौजवाननि जी चेंज थी वञे ऐं थोरो कोशिशि करे भला कराची जो लाड़ो करनि, सभ खां वॾी फ़ाइदो वॾी ॻाल्हि इहा आहे त कराची में लाड़ो करनि, असांजा लाड़काणे या नौशरो फिरोज़ या ॿिया जेके असांजा खोड़ सारा ज़िला आहिनि उहे नौजवान इंटर ग्रेजुएशन खां पोइ उते वेही था रहनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हुननि जो फस्ट ईयर इंटर में हिकिड़ी मैंटेलिटी सेट थियल हूंदी आहे, या त असां डॉक्टर थींदासीं या जस्ट इंजीनियर थींदासीं। इन ॿिनि शोबनि खां सवाइ असांजे नौजवाननि खे का ॿी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, या त उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ न आहिनि मिलंदियूं या अवेयरनेस न हूंदी या माना कुझु इशूज़ जे करे। पर हाणे सोशल मीडिया अची वई आहे त इहा अवेयरनेस मां सम्झां थो अचणु घुरिजे। एग्ज़ैक्टली तमामु घणियूं फील्ड्स आहिनि, जेकॾहिं हू कराची में लाड़ो न बि करे सघनि था त पंहिंजे घरनि में वेही, पंहिंजे नंढड़नि नंढड़नि शहरनि में वेही ऑनलाइन डिजिटल स्किल्स आहिनि उन स्किल्स खे पंहिंजनि खे कुझु सिखनि ऐं ऑनलाइन बिज़नेस करनि था। तव्हां ॾिसो त इरशाद भाई त ईंदड़ वक़्तु तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो फ्यूचर जेको आहे असांजो सॼो ऑनलाइन थींदो पियो वञे, हिकिड़ो वर्चुअल दुनिया पई थिए, डिजिटल वर्ल्ड इज़ ग्रोइंग सो फास्ट। त इन में असांखे इन शइ में हिकिड़ो सोचणु घुरिजे त जेके असांजा नौजवान आहिनि जेके या त घरनि में वेहनि था या सरकारी मुलाज़मत जे बारे में सोचनि था त या हल्की फुल्की का नौकिरी मिली वञे, घर में सेटल थी वञूं, त बहितर इहो आहे त इनखे इन मैंटेलिटी खां ॿाहिरि अचणु घुरिजे। ऐं या वरी कुझु दोस्त इहे हूंदा दुकान खोले असां वेही रहंदासीं, त ॾिसो दुकान उहे ई आहिनि पर कॉन्सेप्ट चेंज पियो थिए। दुकान जेके तव्हां फिज़िकली खोलियो पियो आहे, थी सघे ईंदड़ 10-20 सालनि में इन दुकान जी उहा वैल्यू न रहंदी जेकॾहिं इहो ई दुकान यानी कि स्टोर जी सूरत में तव्हां अमेज़ॉन ते स्टोर ओपन कयो, तव्हां फाइवर ते पंहिंजा स्किल्स ऑफर कयो, साॻियूं सर्विसिस तव्हां प्रोवाइड कयो ऐं विदिन माना वेरी शॉर्ट टाइम माण्हू एतिरो इन्वेस्ट न करण जी ज़रूरत आहे एतिरी। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां जस्ट कोई बि स्किल, खोड़ सारा स्किल्स आहिनि, ग्राफिक डिज़ाइनिंग आहे, लोगो डिज़ाइनिंग आहे, या तव्हांजी पंहिंजी कहिड़ी बि फील्ड आहे उन सां मुतलिक़ तव्हां पंहिंजूं सर्विसिस प्रोवाइड करे सघो था, ऑफर करे सघो था ऐं उते तव्हां डॉलर्स में अर्निंग करे सघो था। त मुंहिंजो ख़ासि तौर ते असांजे सिंध जी ख़सूसन सिंध जे जेके नौजवान आहिनि उन लाइ इहो ई पैगाम आहे त बजाए वक़्त खे ज़ाया करण जे घर में वेही या भोतारनि जे उताकनि ते वेही, घर में वेही बि घणो कुझु करे सघे थो, माना ॿाहिरि निकिरण खां बहितर घर में वेही करे ऑनलाइन स्किल्स खे उहे अडॉप्ट करनि था ऐं रुलण खां, घुमण खां, फिरण खां बहितर खां या सॼो ॾींहुं फुज़ूल एक्टिविटीज़ में मुलविस थियण खां बहितर आहे त कंहिं पॉज़िटिव शइ जी तरफ़ अचनि ऐं ऑनलाइन डिजिटल हिकिड़ो वर्ल्ड जी तरफ़ अचनि, डिजिटल स्किल्स खे अपनाइनि, छो जो दुनिया तेज़ी सां तरक़ी करे पई ऐं ईंदड़ वक़्तु ॾिसो तव्हां हिन वक़्तु जेको पेपर मनी आहे उनखे बि रिप्लेस कंदी पई हिकिड़ो वर्चुअल मनी थी अचे, त जेके ट्रांज़ेक्शन्स आहिनि असांजो उहे बि ज़्यादातर असांजूं ऑनलाइन पियूं थियनि। त थी सघे अहिड़ो वक़्तु अचे जीअं खोड़ सारा ॿाहिरनि मुल्कनि में थी चुको आहे, पर थी सघे अहिड़ो वक़्तु अचे पाकिस्तान जे अंदरि बि असांजी पेपर जेको मनी आहे उनजो कॉन्सेप्ट सफ़ा घटि थी वञे या उनजो रुझान तमामु घटि थी वञे, ऑनलाइन ट्रांज़ेक्शन थींदियूं। पर असांजा सिंधी नौजवान इन्हनि शयुनि खां अवेयर ई न आहिनि, उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त इंटरनेट जहिड़ो एॾो हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म असां वटि प्रोवाइड आहे, मौजूदु आहे, त उन खां असां पॉज़िटिव फ़ाइदो नथा हासिलु करे सघूं जेको करणु घुरिजे। या त असां सॼो ॾींहुं यूट्यूब हलायूं था
पर सिर्फ़ु सॉन्ग्स ॿुधण जे लाइ, मूवीज़ ॾिसण जे लाइ, इहे सभु शयूं जेकॾहिं यूट्यूब ते पंहिंजो हू चैनल ओपन करनि ऐं हल्कियूं फुल्कियूं जेके व्लॉगिंग करनि था, एक्टिविटीज़ करनि था, या जेको बि उन्हनि जो को ख़ासि स्किल आहे उते ॻाल्हाइनि ऐं उते वीडियोज़, शॉर्ट वीडियोज़ या लॉन्ग वीडियोज़ ठाहे रखनि, त यकीन कयो उन मां घणो कुझु लर्निंग बि थींदी, अर्निंग बि। सही सही, ॾाढो सुठो था कयो। सही शबीर साहिबु, जेकी दुबई दोस्त अचनि नौजवान, उहे कहिड़ा दोस्त दुबई में अची कामयाबु थी सघनि था, उते कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि? बिल्कुलु नारे जो साहब जी हींअर ॻाल्हियूं कयूं, बसि हाणे उहो ॻाल्हियूं साॻियूं आहिनि जेके वरी मां दोहराइण मां नथो सम्झां थो दोहराइजनि। जीअं मूं सवेर बि तव्हां कयो त सिंध दोस्त जो लोगो, जेको लोगो आहे असांजो, उन में पहिरियों लफ़्ज़ अवेयरनेस। सही सही, अवेयरनेस, एजुकेशन, हेल्थ। सही, त सभ खां पहिरियों अवेयरनेस खपे। सही, अवेयरनेस उहा आहे त दुनिया में छा पियो थिए। जीअं घर वेठे असां घणियूं शयूं कयूं, हाणे जे तव्हां वरी घर वेठे खां अॻिते दुबई वञूं, त हाणे दुबई अचनि त दोस्त छा करणु, त दुबई असां तव्हां उते असां सिंध दोस्त दुबई वञे राति में, बिल्कुलु एग्ज़ैक्टली, राति में दावत हुई किथे वेठासीं दोस्त, त दोस्त ते सुठी जॉब ते आहे, तक़रीबन लख 1.5 लख सैलरी खणे पियो। मूं हुनखे साॻियूं ॻाल्हियूं जेके हाणे दोहराईंदुसि, त सभ खां पहिरियां तव्हां माइंड ठाहे निकिरो त हिते तव्हां भले 100 ते आहियो, पर जॾहिं तव्हां एब्रॉड वञो था त यू आर 0। अच्छा, छो तव्हांखे नथा सुञाणनि हू यू आर। ठीकु आहे, त उते तव्हांखे 0 खां स्टार्ट वठिणो। सही सही, ऐं सैलरी बि तव्हांखे जेका मिनिमल मिले थी, यू हैव टू अडॉप्ट इट, उन ते एग्री थियो, स्टार्ट वठो। ठीकु आहे न, उन खां पोइ तव्हां त गियर पहिरियां स्टार्ट कंदो, उन खां पोइ तव्हां टॉप ते पहुचंदो। त एग्ज़ैक्टली दुबई में अचो, दुबई छा सॼी दुनिया में साईं जी ॿुधायो त अपॉर्चुनिटीज़ अचनि पियूं, पर सभ खां पहिरियां असांखे इन खां वधणो पवंदो त असां जेका एजुकेशन वठूं पिया, मां MA आहियां, मां फलाणो आहियां, मूंखे डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे, नेवर। सही सही, बल्कि कुझु स्किल्स ॿियूं एक्स्ट्रा स्किल्स, IT जी दुनिया अची वई आहे। सही सही, उन खां पोइ टेक्निकल फील्ड्स आहिनि। सही, मेडिकल फील्ड्स आहे, मेडिकल फील्ड्स में कहिड़े बि टेक्निकल फील्ड में हलिया वञो, त तव्हां असां सिंध, तव्हां असां जेके उहा ई आहे त सिंधी माण्हू खे, पर सिंधी न चवंदो, पाकिस्तान जेको बि दुनिया, छो त सॼो जेको बि पाकिस्तान मां माण्हू निकिरे थो, त उनखे इहा अपॉर्चुनिटी मतिलबु इहो हुजे, छो त हिन वक़्तु जॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त उते असांखे इंटरनेशनली कॉम्पिटिशन थी मिले। हाणे मां जेकॾहिं डिग्री जो पेपर खणी पहुचंदुसि, डिग्री छा कंदा, कम जी न आहे, सलाहियत हुजे, उहा सलाहियत हुजे, अदरवाइज़ पीस ऑफ पेपर। सही सही, ठीकु आहे, त हाणे जॾहिं तव्हां में सलाहियत हूंदी, तव्हां भले स्टार्ट 0 खां वठंदो, पर वन डे यू विल बी ऑन द टॉप। सही सही, त असांजो जेको बि दोस्त निकिरे हितां खां, 2 माइंड ठाहे। सही सही, हिकिड़ो त मां हाणे बि चवंदुसि त पहिरियां जेका, छो दुबई जेका वीज़ा हूंदी आहे 2 साल जी हूंदी आहे। अच्छा, वरी बि उहा मैसेज ते तव्हां चवंदो आख़िरी मैसेज कोन्हे, उहो अलॻि ॾींदा, पर इहे शयूं क्लियर हुजणु खपनि। सही सही, छो त काफ़ी दोस्तनि खे इहे माना आहिनि त तव्हां हितां जेको निकिरो था, इहो असां जेके आऊं काफ़ी सालनि खां पहिरियां कीअं अचिजे, इहो बि थोरो तरीक़ा ॿुधाइजो, विज़िट वीज़ा ते अचिजे, घुमिजे फिरिजे, माहौल ॾिसी वठिजे, छा कजे? न, घुमण जो माइंड न, जेकॾहिं तव्हां घुमण अचो था, पहिरियां माण्हू चवंदा आहिनि पहिरियां ॾिसी अचां, मां 2 महीना खनि रही पोइ ॾिसी, न कंदो, न करे सघंदो, न करे सघंदो। माना स्टार्ट ई माना माण्हू, अगरि तव्हां ॾिसो न, मूं वांगुरु वाइट कॉलर, कोट पाए, जोड़ो पाए, सैंडल तव्हां वारो हड़ी, सही सही, ऐं तव्हां मुछ खे वटि ॾेई घुमंदो, त तव्हां घुमण आया आहियो। सही सही, माण्हू जो इहो ख़्यालु हूंदो आहे त पहिरियां ॾिसी अचूं, सर्वे करे अचूं, ॾिसी ईंदो त न थींदो न, माना हितां होड़ा साड़े माण्हू निकिरे, होड़ा साड़े। सही, एग्ज़ैक्टली, जेसिताईं तव्हां उहो साड़े न निकिरंदो, तव्हांखे बैकअप पोयां हूंदो त तव्हां न करे सघंदो। अच्छा, तव्हां जॾहिं मां साईं अल्ताफ़ शेख साहिबु, तव्हांखे ख़बर आहे, सफ़रनामा जेके साईं जा, ऐं मुंहिंजे भाउ जी लाइब्रेरी में उहे जाम बुक्स हूंदा जेके पढ़ी पढ़ी मां उते पहुतो आहियां, ऐं उहो वाक़ई सचो हुया। त हुन पंहिंजो जॾहिं हुन पंहिंजी लाइफ जो बि लिखियो आहे त उहे जेके आहिनि पेटियारियुनि जी पहिरीं बेज आहे। सही सही, पर साईं जॾहिं चए थो त जॾहिं मां पढ़ी निकितुसि त मुंहिंजे वालिद साहिबु मोटर मैकेनिक वक़्तु 2 साल लर्निंग के लिए रखियो। अच्छा अच्छा, तो यो कोने तो डिग्री वती है तो तू हाने इंजीनियर थी वेन ना। सही सही सही, तू यो कम सीख। हां हां, प्रैक्टिकली सही सही, त हाने सागी गाल अची वई त जे ता घुमण ईंदो न ता प्रैक्टिकली हाने ता जरे उते आयो माग में भी जो तो ता जरे उते अचो था। सही, मुके खबर है इरशाद जागीरानी ते छा है। सही सही, पर इरशाद उते ईंदो तो दुबई वाले के केड़ी खबर केर आई बा कोने भाई है कोने भाई मन इंत अरबी में शुरू थिया मंत या इंग्लिश में हु यू आर। गाल वही है तो इरशाद जने पांजी पोएट्री बुधाइंदो, इरशाद जने पांजा स्किल्स ॾेखारींदो, उनके ग्राउंड मिलदो। सही सही, तॾहिं तहां उन बेस ते पेर जमाए सघो था। त असां के इंटरनेशनली पाण के मयर करणो आहे। मां नारिजो साहब जी ॻाल्हि सां एॾो मुतफ़िक़ आहियां। हक़ीक़त इहा आहे त दोस्तनि खे
हिन वक़्तु इहो सोचणो आहे स्टूडेंट्स खे ख़ासि करे या पेरेंट्स खे त हुननि खे ग्राउंड ॾियनि। स्टूडेंट्स त चलो नंढो ॿारु आहे, पर पेरेंट्स खे बि इहो सोचणो आहे त हुनखे नौकिरी जे लाइ न पढ़ाइनि। हाणे नौकिरियूं अचनि थियूं, मिसाल तव्हां वटि अची वई बाबा कुझु मख़सूस सीटूं हूंदियूं आहिनि। साईं नसीर मेमन साहिबु कुझु ॾींहं अॻु में आयल हो दुबई, असां हुनखे वेलकम, वॾो इंटेलेक्चुअल पर्सन आहे, राइटर आहे साईं। साईं नसीर साहिब सां बि इहा ॻाल्हि थी, चए बाबा 2-3 हज़ार जूं पोस्टूं हुयूं, लखें दरख़्वास्तूं जमा थी हुयूं, हाणे लखनि खे त कोन मिलंदी, वरी उहे ॿिए साल वेट कंदा, त ॿिए साल जेका ॿी खेपींदी उहा त अॻ में बीठा हूंदा। तेसिताईं मुंहिंजी उमिरि गुज़री, उमिरि वेली वई। त हाणे असांखे हाणे सां इहो पंहिंजे पेरेंट्स खे घुरिजे त ॿार खे नौकिरी जे लाइ न पढ़ाइनि। बाबा सभ खां पहिरियां त सुठो इंसान थी, जेका जैपनीज़ एजुकेशन आहे, त पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो, सिंध जो, पाकिस्तान जो। मां उते नज़र अचां त मां पाकिस्तानी आहियां, पहिरियां माण्हूअ खे माण्हू पियो अचे, एटीट्यूड ख़बर पवे त हीउ पाकिस्तान जो भाषी आहे। उन खां पोइ तव्हां उते जॾहिं ग्राउंड ते लहो था, तव्हांखे टेक्निकल स्किल्स आहिनि, तव्हांजी डिग्री पासे थी वेंदी। पर जे तव्हां वटि डिग्री ऐं टेक्निकल आहे, तव्हांखे केरु बि न सुञाणींदो। हिकु ॻाल्हि। अच्छा, कारोबारी दोस्त केतिरा अचनि था, करोड़ रुपया ॿोड़े था अचनि। ताज़ो असांजे हिकिड़े दोस्त जा कारोबार जे लाइ त वरी चवंदा एक्सपीरियंस त ज़रूरी आहे। एग्जैक्टली, ईअं न आहे त भाई हरभरू इलाही असांजा दोस्त हिते बि कंदा आहिनि, पैसा अची अची होटल खोले, होटल जो तजुर्बो आहे इहो सर, दोस्तनि जा 10-10 करोड़ ॿुॾी विया, उहो बि क्लियर कंदो आहे। त कारोबार तव्हांजे हाणे वरी बि हिते आयो, त जेके कारोबार करणु था अचो, हाणे केतिरा दोस्त आहिनि हिते माशाल्लाह वेल सेटल आहिनि, बाबा खयूं 5 करोड़ था अचूं था। असांजे केतिरा दोस्त था अचनि, बाबा मां फलाणो कारोबार करणु अचां, त हीउ मां हिते इहो बि ॿुधाईंदो हलां, अचो मोस्ट वेलकम, पर कारोबार करण लाइ पैसो न खणी अचो। पैसो भले हुजे तो वटि, पर जेसिताईं तूं उते तूं इहो तजुर्बो न सिखंदे, दिमाग़ खणी अचो, दिमाग़ खणी अचो। मां यादि कंदुमि हिकिड़े वरी प्यारे दोस्त सिकंदर शेख खे, उन जेको आहे नंढड़े हुन खां स्टार्ट कयो। अॼु हुते हिकिड़ी वॾी चेन आहे डेली रेस्टोरेंट जे नाले सां, लाड़काने जो पंहिंजो दोस्त आहे, पर हुनखे हिन कोविड डेज़ में एतिरो उथारियो जो हाणे हुनजो जेको ओनर आहे हुनखे होली सोली इंचार्ज करे चयो, बाबा तूं संभाल मूंखे एतिरो। त असांजे नौजवान में टैलेंट बि आहे, त हाणे हुन वटि ज़ीरो कुझु बि न हुयो। ज़ीरो ते यादि आयो त भला तव्हांजो जेको सथ आहे उहो नौजवान जी कहिड़ी ख़िदमत करे पियो। हिकिड़ो नौजवान ई अचानक अचे, घरों कावड़जी अचे, त उनखे कीअं सेटल कंदासीं? बिल्कुलु, पर मां उहो चयो न, त असां वेलकम कंदासीं, पर हाणे उहो चए त मूंखे रहाए 5 स्टार होटल में, इहा ॻाल्हि न ठही, इहा ॻाल्हि न ठही। हाणे वरी इहो बि क्लियर कंदो हलां त कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ो प्रोग्राम थियो, सिंधी कल्चर शो थियो, जॾहिं हितां जा फनकार दोस्त आया ऐं उहो त कंहिं दोस्तनि हाणे ज़ाहिर आहे मुंहिंजो मज़दूर माण्हू हुयो, उन्होंने आजियानो ॾिनो, आजियां कई, त हाणे असां ॻोठ जा फलाणो फलाणो दोस्त आयो आहे, नाला कोन खणंदो, ठीकु आहे। उन्हनि खे वठी आहे, जॾहिं जो उन्हनि ॾिठो त रूम में 20 ॼणा रहिया पिया आहिनि, ओड़े बाबा हीउ ज़ुल्म तव्हां यार, हेतिरा ॼणा हिते रहिया पिया, हिन खां त पोइ ॻोठ चङा हो, ठीकु आहे साईं। त इहो कॉन्सेप्ट खणी अचो, त तव्हां घुमण नथा अचो, तव्हां रोज़गार जे साॻे साहु मुंझाइणो पवंदो, साहु मुंझाइणो पवंदो, पोइ तरक़ी थींदी। बिल गेट्स जो चवणु त ग़रीब ॼमणु ॾोह न आहे, ग़रीब थी मरणु ॾोह आहे। इहो माना इहा ग़लती तव्हांजी आहे, इहा ग़लती तव्हांजी आहे। हूअं त तव्हां अची वियो, हाणे तव्हांजो मैसेज उहो ई त दोस्त जेके अचनि असांजे अखियुनि ते मोरली, फिज़िकली असां वेलकम बि कयो आहे, हर सपोर्ट कई आहे, कयूं था पिया। मां तव्हांजे तरफ़ सां हाणे बि चवंदुमि कंहिंखे बि तव्हां मुंहिंजो त असांजो डॉक्टर सलीम शेख वेठो आहे, रफ़ीक खेड़ो वेठो आहे, कंपनीज़ आहिनि, दोस्त आहिनि, पर साईं हुनखे चयो त बाबा तूं फ़िलहालु हितां खां स्टार्ट वठि, मां वरी इहो कमु कंदुसि छा? मां मां BA आहियां, मां मज़दूरी कीअं कंदुसि? बाबा पोइ तूं हाणे हेॾे छो आयो आहे? तव्हां ॾिसो न, मुख़्तलिफ़ असां वटि जेकी आहिनि कराची में जेकी सुठा रेस्टोरेंट आहिनि, उते जेकी बि नौजवान कमु कनि पिया, तव्हांखे सूटेड बूटेड मिलंदा, पढ़ियल लिखियल नौजवान, ऐं अचानक तव्हांखे ख़बर पवंदी त इहो नौजवान फलाणी जॻह ते सुठे उहिदे ते ऑफिसर लॻी वियो, अड़े इहो त पहिरियों हूंदो हुयो, नंढी साई वठूं था, कचहरी कयूं था, नंढी साई वठूं था, ऐं उनखां पोइ सुफ़ियान आदिया साहिब असां सां गॾु आहे, उन सां बि कचहरी कयूं था, कुझु बिल्डिंग्स जा मामला बि असांजे प्रोग्राम में ज़ेर बहस ईंदा। ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि, टेलीफोन करे तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, सिक जो सॾु ॾियूं था, ऐं हिन सिक जे सॾ में तव्हां असां शामिलु हूंदव त असांखे ख़ुशी थींदी, असांखे ख़बर पवंदी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया। टेलीफोन कयो, कंहिंखां को बि सुवाल करे सघो था, को शेयर ॿुधाए सघो था, को गीत झुंगारे सघो था, का राय ॾेई सघो था, तव्हांखे असीं भलीकार चऊं था। ऐं मौज़ महिमान सां कचहरी असां कंटिन्यू रखंदासीं। सो सुफ़ियान आदिया साहिब असां गॾु आहे। सुफ़ियान भाई, एक होती है लैंड माफिया, दूसरा होता है बिल्डर माफिया, राज किसका है?
राज उन लोगों का है जो इन लोगों को नहीं पकड़ ले। अच्छा। और क्यों नहीं पकड़ ले? सही। देखिए आज तो अगर कोई ऑर्गेनाइज बिल्डर अगर कहीं जाता है ना कहीं काम करने, तो वो एक ईंट भी रखता है तो फौरन पुलिस आती है। हाँ, सही बात है। तो इधर इतनी जमीनों पे कब्जे होते हैं। सही। तो क्या गवर्नमेंट को नहीं पता चलता? सही। तो क्या गवर्नमेंट के लोग मिले हुए? सही। ये ऐसे कौन इतने ताकतवर लोग हैं जो गवर्नमेंट भी उनका कुछ नहीं बिगाड़ पाए? सही। बल्कि 1-2 माह में पूरी आबादी हो जाती है, घर बन जाते हैं, मकान कौन बन लोग जाते हैं हैं। पीछे? सही। कि उन लोगों को इतने ताकतवर हैं कि उनको या तो कोई पॉलिटिकल सपोर्ट है। अच्छा, कभी-कभार ये भी होता है कि बिल्डर्स को भी भगा दिया जाता है वहाँ से। भगा दिया जाता है, हमारी अपनी जमीन हो जाते हैं। हम तो खुद शिकायत करते हैं भाई जमीनों पे कब्जे में। पिछला हमारा चेयरमैन था फयाज आबाद का, फयाज इलियास साहब, सही, उनकी जमीन पे कब्जा हो गया। अच्छा, हाँ, तो ये कौन लोग हैं भाई जो आज आके बैठ जाते हैं? सही, पता सबको सब है। हाँ, किसकी सरपरस्ती में चल रहे हैं? सही, कोई उनके खिलाफ एक्शन नहीं होता। क्यों नहीं होता? सही, हम तो कहते हैं करें। सही, इस वक्त 80 गज के ऊपर 12 मंजिला गैर कानूनी बिल्डिंग बनती है। अच्छा, ना कोई इजाजतनामा है उसका, ना कोई वो टैक्स भरता है, ना कोई उस पर स्ट्रक्चर इंजीनियर है, ना कोई उस पर आर्किटेक्ट है। सही सही सही। उसमें सबसे बड़ा जो खतरा और जो नुकसान है वो जानी नुकसान का खतरा है। सही सही। क्योंकि 12 मंजिल बिल्डिंग बनाना एक हाई राइज बिल्डिंग हो गई। सही सही। उसके अंदर क्या स्टेबिलिटी है, उस सिस्मिक डिजाइन है नहीं है। सही सही बात। कितना सरिया डला हुआ है, कितनी रेशो की सीमेंट डली हुई है, कोई उसकी एक पैमाना होता है, कोई एक सिस्टम है, एक तरीकेकार होता है। जिस तरीके से वो बिल्डिंग बनाई जाती है, कोई तरीकेकार है। सही, वो फॉलो ही नहीं हो रहा। सही, ना कोई उस बिल्डिंग पे इंस्पेक्शन है, बल्कि बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी भी कुछ नहीं कर रही। वो 4 मंजिला का नक्शा बनाता है, वो देखता है अच्छा जी अभी सरकारी अफसर इधर उधर गायब है, उससे सेटिंग बनाएगा, 2 मंजिल और डाल देगा, बाद में उसका पेट नहीं भरेगा, 2 मंजिल और डाल देगा। सही सही। उसका जो फाउंडेशन है वो बना ही 4 मंजिल के लिए था, उसमें 8 मंजिल खड़ी कर दी। सही सही। अभी आपने रिसेंटली देखा होगा लियारी में बिल्डिंग गिर गई, कभी देखेंगे कि आप नाजमाबाद के ओल्ड एरिया के अंदर बिल्डिंग गिर जाती है। ये क्यों गिर जाती है? सही। वो इसी वजह से कि उसका फाउंडेशन ही नहीं है। सही। उसका कोई इंस्पेक्शन ही नहीं है, इलीगल बिल्डिंग्स बन रही हैं। वो सबसे बड़ा डेंजर है। उसमें 20 लोग 25 लोग बेचारे शहीद हो जाते हैं। सही सही। एक बिल्डिंग जब गिरती है उसके बिल्कुल बराबर में एक दूसरी बिल्डिंग होती है, वो भी कमजोर स्ट्रक्चर पे बनी होती है, वो उस पर लोड गिरता है, वो गिरते गिरते 4-5-6 बिल्डिंग को अपनी लपेट में ले लेती है। सही बात है। इस पे बड़ी आबाद तो कई दफ़ा उस पर अपनी आवाज़ उठा चुका है कि भाई खुदारा इसको देखें। आप कहते हैं अनप्लान्ड है, आप कहते हैं बिल्डिंग हाई राइज नहीं होनी चाहिए, ये जो इतनी बड़ी इलीगल कंस्ट्रक्शन हो रही है उसको कौन देखेगा? सही। उसके ऊपर वहाँ पे सिविक कम्युनिटीज़ नहीं है, वरना वहाँ पानी पहुँच रहा है, ना वहाँ गैस है, ना वहाँ बिजली है, सब इलीगल। बिजली का भी कुंडा लगता है, पानी की भी वो इलीगल लाइन लेगा, सही, वो गैस भी इलीगल लेगा, ना उसकी पेमेंट भरेगा। होता क्या है कि इलेक्ट्रिक बाद में जो लोग बिल भर रहे हैं उस पे उसकी एवरेज कर देगा। सही सही। वो अपनी लाइन लॉसेस जेब से नहीं भरता। सही सही। आम शहरी जो एक सिस्टम में चलना चाहता है, जो डिसिप्लिन से चलना चाहता है, वो उसका खमियाजा भुगता है। सही। तो हम तो खुद इसके खिलाफ हैं कि ये कोई खुदारा कोई एक सिस्टम बनाया जाए। हम तो अभी आबाद एक हाई कोर्ट में एक पिटिशन फाइल करने जा रहा है इन चीज़ों के अगेंस्ट कि खुदारा इन चीज़ों को देखें। यही चीज़ें एक अनऑर्गेनाइज सिस्टम इतना बढ़ता जा रहा है। वो कैसे बढ़ रहा है? कोई परवान चढ़ा रहा है तो बढ़ रहा है। एक मकान का प्लॉट है 600 गज का, सही, उस पे 4 लोगों को रहना था, उस पे बेसमेंट दिखाया जाता है नक्शे में, उसमें लोअर ग्राउंड बनाते हैं, ग्राउंड बनाते हैं, फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर, 4 मंजिला की वो बिल्डिंग बन जाती है। उसमें 12 फैमिलियों को लाके आबाद करते हैं। अच्छा अच्छा। तो ये क्यों सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीज को, क्यों गवर्नमेंट एजेंसी? अच्छा सुहेल भाई, कभी-कभार ये होता है कि रिहायशी स्कीमें रजिस्टर होती हैं, फिर वो कमर्शलाइज हो जाती हैं, इस पे क्या कहेंगे? ये किस तरह से होता है फिर? देखें, जो रिहायशी स्कीमें अगर कहीं रजिस्टर्ड होती हैं, कमर्शियल होती हैं, तो ये कुछ गुलिस्तान जौहर, नाजमाबाद, PCHS, लियारी, इन एरियाज के अंदर ज़्यादातर उन स्कीम्स के अंदर ये रिहायशी प्लॉट है, सही, जिनके ऊपर पोर्शन माफिया बन रहे, सही, जिनके ऊपर गैर कानूनी तामीरात हो रही हैं, सही, ये सारा अंडर द नोज ऑफ सिंध गवर्नमेंट हो रहा है। और हम हर दफ़ा ये बात कहते हैं, अभी लास्ट मीटिंग में भी हमारी ये CM साहब से भी ये बात हुई, सही, उन्होंने कहा हमें ये खुद अलार्मिंग सिचुएशन है कि बोला यार हम एक तरीके से इनको रोकने जाते हैं, इसमें पीछे मजीद करप्शन बढ़ जाती है। जो लोग इनको रोकने जाते हैं वो पैसे लेते हैं, साइड हो जाते हैं। सही सही। बल्कि राज तो अभी ये हुआ, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ने हाथ खड़े कर दिए कि हमसे ही काम नहीं हो पा रहा। अच्छा। आप
मुतल्लिका डीसी और असिस्टेंट कमिश्नर की जिम्मेदारी लगाएं, हम उनको कहेंगे वो जाकर डिमोलिशन करेंगे। सही सही। अब पैसे वहाँ भी चलने शुरू हो गए। अच्छा, वो काम रोकने की बजाय मजीद तेजी हो जाती है। सही सही बात। तो ये कौन रोकेगा? ये क्यों, ये आप दुबई में जाएं, जाके करके दिखाएं, बनाए ना एक बिल्डिंग। सही। वहाँ पे कोई बिल्डिंग के अंदर कोई वायलेशन क्यों नहीं होता? क्योंकि उनका सिस्टम इतना मजबूत है। सही सही। बल्कि वो जो डिजाइन होती है नक्शे में अगर तब्दीली की जाती है फिर भी मसला हो जाता है। सर का मैं ऐड करूंगा कि वहाँ पे फोर्स से सर एक कॉल उठाऊंगा दोस्तों पेरेंट्स आती है तो अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम सर। साईं केर पिया ॻाल्हायो? सर मुनवर पियो ॻाल्हायां नवाबशाह सकड़। साईं 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 मुनवर साईं भलीकार चऊं था, छा चवणु चाहींदो बा? अच्छा सर, मां पुछण थो चाहियां त ही साईं ॿुधाए पियो त दुबई अचण जे लाइ छा तरीक़ेकार हूंदो? सही सही। बस साईं खां पुछा कयूं था साईं, इहा ॻाल्हि थोरी देरि पहिरियां बि पुछा कईसीं पर तफ़सीली साईं पुछा कयूं था ॿीहर। साईं सदाया साहिबु इहो सवाल तव्हां या पहिरियां इहा ॻाल्हि पुछा करे क्लियर करे वठो जेका ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो पिया, पोइ वरी ॿुधायो त दुबई अचण लाइ। एग्जैक्टली ये कहा सर को वही बात हो गई कि कंट्रोल अथॉरिटी, वहाँ फोर्स से ज्यादा जो वहाँ की बलदिया जो म्यूनसिपलिटी है सही, वो ज्यादा ताकतवर है, पावरफुल है। अच्छा, कि किसी को हिम्मत नहीं है कि वो एक्स्ट्रा कोई एक्टिविटी, अगर आप कोई कंस्ट्रक्शन कर रहे हैं, अभी मैं क्लिनिक सेटअप बना रहा था, तो अगर मुझे काम करना है तो मुझे वो हिम्मत नहीं है कि मैं कोई टेबल बाहर निकाल के रख सकूं विदाउट परमिशन। सही सही। तो बल्कि जेका रिहायशी स्कूल में हूंदियूं त उन में वरी फेर फार तब्दीली भी नथा करे सघो, दरो हेॾो वणायो होॾो वणायो त वरी जुर्म आहे हुते। यू हैव टू टेक परमिशन, इजाज़त वठो पोइ कयो। सही सही। छो त उन सां म्यूनसिपलिटी, छो त जेको हुननि जो सिस्टम आहे फायर सिस्टम, सही सही, उन जे हिसाब सां उहो सही ठहियल हूंदो आहे। सही सही सही, बिल्कुलु। साईं जो मेरे दोस्त जो साईं कीअं दुबई अचे, दुबई कीअं ॿुधायो कहिड़ा कागज़ खणी जहाज ते चढ़ी तालीमी क़ाबिलियत सभु माण्हू डिस्कस पिया कयूं। दुबई अचण जे लाइ रस्ता खुलियल आहिनि। सही। विजिट वेरी आसान, माना तमामु आसान आहे। सही। विजिट महीने जी वठो या 3 महीननि जी वठो। ख़र्चु केतिरो ईंदो लागत ॿुधाए छॾियो दोस्त माना। बिल्कुलु बिल्कुलु, मां पूरी ॿुधाईंदुमि त महीने जी करे वठो था त 15 खां 18,000। अच्छा, विजिट वीज़ा जो। अच्छा, उन खां अलावा अचो वञ 15-18,000 या हिकिड़े पासे विजिट वीज़ा। अच्छा, विजिट वीज़ा वीज़ा जी ॻाल्हि, वीज़ा जेका आहे उहो 15 खां 18,000 मिलंदी आहे। कॾहिं उहा अप एंड डाउन हूंदा आहिनि। उन खां अलावा जेका टिकट आहे उहा अप एंड डाउन हूंदी आहे। अच्छा, सीज़न जे हिसाब सां हूंदी आहे। सही। त हाणे अगरि हींअर जेका एक्सपो हले पियो हले पियो त हींअर त लख 1.5 में पियो मिले। अच्छा, ओटो, हा साईं, ओटो मोटो हींअर जेका टिकट हले पई एमिरेट्स जी घटि में घटि 80,000 लख जे विच ते पई। अच्छा अच्छा, ठीकु आहे। फ्लाइट कहिड़ी मुंद भली आहे जंहिंमें रियायत सां अचूं? हा, ऑफ सीज़न, ऑफ सीज़न। अच्छा, हा, ऑफ सीज़न। पोइ छा थी कयूं हुते? हुते कुझु हूंदो ई कोन्हे साईं, न कमु करण लाइ, तव्हां घुमण था अचो न। साईं जो जवाबु जेको साईं जो जेको सुवालु आहे उहो इहो आहे त मां कीअं अचिजे। सही सही। घुमण था अचो त दुबई जा घुमण जा ॾींहं आहिनि अक्टूबर खां मार्च। अच्छा, 6 महीना जेको त ग्लोबल विलेज ठहंदो आहे ऐं मौसम सुठो हूंदो आहे, पूरी दुनिया घुमण। बाक़ी न्यू ईयर ते बि ॾाढो न्यू ईयर ते हूंदो आहे। उन खां अलावा हुननि जो जेको नेशनल डे हूंदो आहे 2 डिसंबर, उन ते वॾी हुननि जी माना रम्ज़ हूंदी आहे। त तव्हां घुमण था अचो पोइ त तव्हां पैसनि खे न सोचो न, त टिकट भले जेतिरे जी बि मिले। पर जेको दोस्त कमु करणु थो अचे, सभ खां पहिरियां त पंहिंजी टेक्निकल स्किल्स खणी अचे। सही सही, हिकु ॻाल्हि। ॿी सवेर जेका मूं ज़िक्र कयो त ज़ीरो खां स्टार्ट करिणो आहे सैलरी खे या कम खे। पोइ जॾहिं तव्हां उहो स्टार्ट वठंदो त अॻियां तव्हांजा स्किल जॾहिं अॻियां ईंदा त तव्हां पोइ अॻिते ईंदो। त अचणु को मसइलो कोन्हे। मां आख़िर में नंबर बि शेयर कंदुसि, कोई इशू न आहे तव्हांजे तवसु सां या न। बल्कि मां फेसबुक ते शबीर सदायो नाले सां मुंहिंजी ID थियल आहे, डॉक्टर सलीम शेख जे नाले सां ID थियल आहे। असांजे सिंध दोस्त हथ जा दोस्त सिंध में बि मौजूदु आहिनि, दुबई में बि आहिनि। कंहिं बि दोस्त सां कोऑर्डिनेट कनि। पर मां हिकिड़ो वरी नाराज़ न थिए कोई बि, इनबॉक्स भरियो पियो हूंदो आहे रोज़ानो। मां हर हिक खे इंडिविजुअली, मां इन करे सवेर खां मैसेज पियो ॾियां जो तव्हां चओ त यार मैसेज आख़िर में ॾिजांइ। दादा मसइलो इहो आहे त असांजो सिंधी माण्हू, सॉरी मां सिंधी इन करे ज़िक्र कंदुमि त पाकिस्तान खां त खणी सॼी दुनिया में ॿियनि ॾे वेंदा हूंदा। मां तव्हांखे अगरि इनबॉक्स ॾेखारियां त रोज़ानो केतिरो फुल हूंदो आहे। मां इंडिविजुअल हिक खे रोज़ानो एॾो जवाबु नथो ॾियां, साईं पोइ कीअं अचां, साईं पोइ अच्छा कागज़ किथां करायां, साईं हे कयां, 100 सुवाल हूंदो आहे। मां हुनजो जवाबु नथो ॾेई सघां। मां नंढड़ो इहा ॻाल्हि कंदुसि त भाई अचो, मोस्ट वेलकम। तव्हांजा असांजा हिते बि कोऑर्डिनेटर्स आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त तव्हां आसान लफ़्ज़नि में इहो त साईं वारी ॻाल्हि त एजुकेशन जेका आहे उहा टेक्निकल वठो, स्किल्स खणी अचो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ उते ज़म थियण जी कोशिशि कयो।
तव्हांखे अगरि शुरूआत में जीअं पाण कराची घर वाली विसारियो हिते माना ईअं न बेड़ा जीअं तव्हां चओ था होड़ा साड़े अचो हाड़ा साड़े ई के माण्हू अची करे वरी पोइ रोअण शुरू कंदा आहिनि त अम्मा जी यादि थी अचे अबे जी यादि थी अचे असां घरवारी जी यादि कम सां लॻायो आहे ख़ुदा मुंहिंजो हीउ थी वियो मुंहिंजो हीउ मसइलो थी वियो हाणे मूंखे वापसि कयो मां हिते हेॾो ख़र्चु करे पोइ हाणे उहो ख़र्चु बि सजायो हाणे दोस्तनि खे पहिरियां त मसइलो जेकॾहिं हिमत न आहे त ख़ुदा रा ॿियनि जा रस्ता न बंदि कयो सही सही ऐं उन खां पोइ अचो सही तव्हांखे मां अॻु में कयुमि त सिंधो सत जेको असां ठाहियो आहे सत या जेको हाणे कमु पिया कयूं सभा खां पहिरियों लफ़्ज़ अवेयरनेस में जेको आहे उहो इहो ई आहे त असां माण्हू खे अवेयर कयूं त उते कमु कीअं थींदो त इहो पहिरियां हिमत पकड़ियो सो साईं जो जवाबु उहो ई आहे त दुबई कीअं अचिजे विज़िट वीज़ा वठो जहाज़ ते चढ़ी अचो उते केरु वाक़िफ़ न आहे कोई इशू न आहे उते लॉ एनफोर्समेंट सिस्टम तमामु ज़बरदस्त आहे अगरि तव्हां होटल में रहणु था चाहियो या किथे इंडिविजुअल रहणु था चाहियो नंबर असांजो नेट ते मौजूदु आहे न आहे कॉन्टेक्ट मौजूदु आहे असां अरेंज बि कंदासीं पर पोइ इहो असांजे मथे में सूर न विझो छो त हाणे त दुबई में तव्हां पाण ॾिठो आहे त हिकिड़ो नंढड़ो कमरो लख 1.5 लख पाकिस्तानी जो रेंट ते आहे हाणे हिकिड़ो लेबर माण्हू आहे उहो ज़ाहिर आहे चवंदो ॿ रुपया बचनि जेको तूं ॿ क़िस्म माण्हू था अचनि हिकिड़ो अचे थो जेको कमु करणो थो अचे खीसे में रुपयो बिना आया मां हाणे उनखे त असां हाई फाई सिस्टम में त न रहंदासीं बाबा ठीकु आहे असां तोखे वेलकम करे किथे कंहिं दोस्त सां एडजस्ट कंदासीं बाक़ी तूं अॻिते त इन जे करे मां ॿई दुबई जा रुख ॾेखारणु थो चाहियां छो त असांजो दोस्त जेको बि हितां निकिरे थो न उहो चए थो यार दुबई को 5 स्टार होटल न आहे ठहियलु या साईं वांगुरु त दुबई ईअं पंहिंजे लॻे डेवलप न वरी इहो ख़्यालु ज़हन में खणी था अचनि त को बीच ते वेंदासीं उते सनबात वठंदासीं उहो त तव्हां जेको 2-3 درهم खीसे में हुजनि रोज़ानो ख़र्च कर त पोइ मोस्ट इहो ख़्यालु रखी था इहो ख़्यालु न रखी अचो कमाइण जे लाइ अचो सुठो कलाम ॿुधूं था असां सां गॾु नदीम थईम साहिबा नौजवान खे मौक़ो ॾियूं था वरी साईं हाणे छा था ॿुधायो भला हिकिड़ो गीत ॿुधाईंदासीं तमामु बहितरीन वाह वाह महबूब चयो वञ मुल्क छॾे मारो ई चयूं जी बिस्मिल्लाह वरी चई न अचिजां तूं मोटी ते भी चयूं जी बिस्मिल्लाह जॾहिं चई न कासिर यादि कजां चई को न सघूं जी बिस्मिल्लाह मन चोट लॻे दिल ते पोइ कदुर पवई प्यारा मन चोट लॻे दिल ते पोइ कदुर पवई प्यारा तोखे बाहि जी ख़बर पवे तोखे बाहि जी ख़बर पवे जे घर खे लॻई प्यारा मन चोट लॻई दिल ते पोइ कदुर पवई प्यारा मन चोट लॻई दिल ते परित करे भी मुझे रोवण ते खिलंदे कहिड़ी हुई ख़बर मूंसां गैरनि वांगे मिलंदे मुंहुं परित करे भी मुझे रोवण ते खिलंदे कहिड़ी हुई ख़बर मूंसां
खुदा खुद नहीं प्यारा मन चोट लगे दिल ते को कदर पवई प्यारा मन चोट लगे दिल ते आशिक जुई है आहूं सत अरशद काई दूं तो ते बिगड़ियूं दुख जूं अल्लाह कंदोई दूं आशिक जुई है आहूं सत अरशद काई दूं तो ते बिगड़ियूं दुख जूं अल्लाह कंदोई दूं पो कल पवंदई प्यारा मन चोट लॻई दिल ते पो कदुर पवई प्यारा मन चोट लॻई दिल ते कासिर नवाज रहे तुझे प्यार खां पासीरो तू जो हाँ बस साईं तोड़े मर तुझे मेरो किया कासिर नवाज रहे तुझे प्यार खां पासीरो तू जो हाँ बस साईं धक दिल खे हयो प्यारा मन चोट लगे दिल ते ओ कदर पवई प्यारा मन चोट लगे दिल ते ओ कदर पवई प्यारा तोखे बाहि जी ख़बर पवे तोखे बाहि जी ख़बर पवे जे घर खे लॻई प्यारा मन चोट लॻई दिल ते ओ कदुर पवई प्यारा मन चोट लॻई दिल ते वाह साईं वाह नंढो ब्रेक वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मौज़ूद महिमान असां सां गॾु आहिनि सो हिकिड़ो महिमान जंहिंखे तकिड़ो कमु हुयो असां खां मोकिलाए चुको ऐं असां हुनखे इजाज़त ॾेई छॾीसीं जेकी वञा कनि से रही रहंदा केतिरो सो इन ॾिस में असां सुफ़ियान आदिया साहिब खे इजाज़त ॾींसीं बाक़ी यासीन आरेजो साहिब असां सां गॾु आहे ऐं गॾोगॾु असां शबीर सुदायो साहिब गॾु आहे शबीर साईं ॾाढी कम जी ॻाल्हि कयो पिया दुबई में महफ़िल खे मचऊं वेठा आहियो नौजवाननि खे बि ॾाढो सुठो प्रोमोट कयो पिया हुते अचनि पिया त उन्हनि जी बि मदद कयो था ॿांह ॿेली थियो था सो हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो त सो जेको तव्हांजो सथ आहे सिहत जे मामले में कहिड़ो कमु करे पियो पाण ॻाल्हायोसीं अवेयरनेस ते रुॻो बिल्कुलु उते सिहत जे मामले में तव्हांजो सथ छा थो करे हा सिंध जो सथ जो स्लोगन में अॻु में ॿुधायोसीं त अवेयरनेस एजुकेशन हेल्थ सही त ॻाल्हि उहा त अवेयरनेस असां में सुजाॻी एजुकेशन थो चवां छो सिहत सुठी हूंदी त एजुकेशन ते पोइ था अचूं असां वरी एजुकेशन अॻु में रखी आहे त जेकॾहिं असां अवेयर असांखे ॼाण हूंदी तव्हां सवेर जेका त असां ख़बर हूंदी त असां हुन ते पढ़ी पर जेकॾहिं असां ख़बर ई न हूंदी त हेल्थ छा आहे असांजी रिक्वायरमेंट छा आहे अच्छा हेल्थ ते हाणे ॾिसो उते पाण अगरि मुक़ाबले में भेट कयूं त हेल्थ ते असां वटि कमु ठुप कोन्हे ठुप इन लाइ न आहे त पाणी जेको पीयूं पिया या पाण जेका बि यूज़ कयूं पिया वापरायूं पिया त माण्हू खे अञा ताईं इहा ख़बर न आहे त पाणी जेकॾहिं अगरि बाबा अवेलेबल न आहे त उॿराए पीओ या उनखे कहिड़े बि तरीक़े सां यूज़ करिणो आहे त हेल्थ असांजी उहा ई आहे त ग्रोथ आहे ई न कंहिं बि क़िस्म सां
ऐं सभ खां पहिरियां हेल्थ ते मेन शइ जेका आहे न असांजो खाध खुराक पीअण जो पाणी उहो इहे डिपेंड थो करे असांखे अञा त इहा बि ख़बर न आहे त असांखे खाइण में छा खायूं कहिड़ियूं छो असां वरी चवंदा त यार असांजा पुराणा अबा ॾाॾा जेका असांखे खाईंदा न उन्हनि जी खुराक नेचुरल हुई प्योर नेचुरल हींअर केमिकल आहे सॼो सही त हेल्थ ते असांजो जेको कमु हले पियो त उन में बि असां इहो आहे त कैम्प्स वग़ैरह लॻायूं पिया असां केतिरनि मरीज़नि खे जेको आहे मेडिसन ताईं सॼी अवेल करे ॾींदा आहियूं जंहिंमें जनरल हेल्थ ते बि असां हिते बि कमु कयूं पिया ऐं मेन असांजो लाड़काणे में फोकस आहे पर लाड़काणे खां वठी थर ऐं जेको काछो वग़ैरह हिते आहे त उत्तर सिंध लाड़ काछो सभ में कमु कयूं पिया त उते बि असां इहो ई आहे त मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त जेको दोस्तनि जो सथ आहे ऐं हीअं त असां सोशल मीडिया जेको पॉज़िटिव कमु पिया वठूं त असां ज़रूरी न आहे त कंहिंसां इनडायरेक्टली मदद था कयूं असां छा कंदा आहियूं त असां हिकिड़ी पोस्ट शेयर कंदा आहियूं असांजो दादा रज़ाक जो तो ई कोऑर्डिनेटर सिंध बाबा कंहिं बि मरीज़ खे किथे बि को मसइलो आहे उन ते अप्रोच करे थो असां पोस्ट शेयर कंदा आहियूं जीअं इरशाद साईं मां ॿुधायो त दुनिया में माण्हू डोनर एतिरो वेठो आहे तव्हांजो सिंधी पर हुनखे इहा ख़बर पए त मुंहिंजो जेको डोनेशन आहे उहा सही जॻह ते पहुचे थी हाणे सभ खां पहिरियां तव्हां मीडिया उहा माना उहो जेको हुनखे स्पेस आहे उहो ॾियो बाक़ी साईं अहिड़ा माण्हू दुनिया में आहिनि जेकी ज़मीन ते घुमंदे फिरंदे पाण खे नज़र ई घटि था अचनि छो त बराह रास्त उहे हवाई सफ़र कंदा आहिनि ऐं उन्हनि खे को फ़क़ीर रस्ते में मिले ई कोन थो त उहो किथे ॾियनि पंहिंजी पर जेके न ॾिसो न हुननि जो फोकस सोशल मीडिया ते अॼुकल्ह आहे अगरि तव्हां फेसबुक यूज़र आहियो ऐं तव्हां ऐं मां उहो ॾिसो दोस्त केतिरा फेसबुक फ्रेंड्स आहिनि जेके पाण में मिलनि था त तव्हां फेसबुक तव्हां उहा जॾहिं उहा ख़बर रखो था त उहो ॾिसनि था ऐं उहो पोइ उन ते पुछा कनि था त भाई हीअ शइ हिते थी आहे सुबुह सुबुह सां जीअं तव्हां चयो त मां सुबुह सुबुह फेसबुक खोलियुमि त सुबुह हिकिड़ी शइ मुंहिंजे साम्हूं आई मटियारी में कंहिं साईं डॉक्टर अदीब रिज़वी खे पंहिंजी ज़मीन बि डोनेट कई आहे ऐं काफ़ी सारो हुन माना कयो आहे त ॾिसो हाणे मां सम्झा 6 करोड़ या कुझु लिखियलु हो या 5 करोड़ जो हुनखे डोनेट कया आहिनि त हाणे इहो कोन्हे त साईं पर छा साईं खे ख़बर आहे त ज़रूरत छा आहे हिनजी त उहा तव्हां वारी ॻाल्हि त हवाई मख़लूक उहा त आहे ई हवा में जेको किथे पंहिंजो माना ॾे त किथे ॾे किथे का शइ ॾियणु चाहे ख़ैरात ॾियणु चाहे किथे ॾे हाणे इहो सिंध दोस्त सथ असां वरी इहो बि न आहे त सिंध दोस्त सथ मां या सिर्फ़ु जेके बि सिंध जा दोस्त आहिनि उहे सभु सथ में इरशाद जागीरानी बि सिंध दोस्त सथ जो साथी आहे साईं अज़हर जोकियो बि वहाब सूमरो बि असांजो हर उहो साथी आहे जेको इंसानियत जो दर्द रखे थो इंसानियत खे सम्झे थो उहो असांजो साथी आहे अगरि इरशाद खे का त ज़रूरु न आहे त हुनखे शबीर सदायो या सलीम शेख मतिलबु सपोर्ट कंदो न उनजो कमु आहे मूं ताईं मैसेज पहुचाई मां सॼी दुनिया जे अॻियां उहा शइ रखी त बाबा सिंध में फलाणे मरीज़ खे फलाणे हिते ही मसइलो आहे ठीकु आहे त पोइ उहो दोस्त जॾहिं उहा ख़बर वेंदी आहे त असां सां अप्रोच कंदा आहिनि या डायरेक्टली तव्हां सां अप्रोच कंदा दादा कंहिंखे छा मसइलो आहे ही मसइलो आहे दादा हुन ते पहुच थी वई त असां कैम्प्स त लॻायूं था पर कैम्प्स हल न आहे ठीकु आहे त इंडिविजुअली केतिरो माण्हू आहे त अच्छा उहो माण्हू सोशल नेटवर्क ते बि नथो पुॼे मिसाल कया त इरशाद जेको ॻोठाई आहे हू सोशल मीडिया यूज़ नथो करे पर हुनखे ख़बर आहे त इरशाद टीवीअ ते वेठो आहे त भई इरशाद सां मां कॉन्टेक्ट कयां दादा इरशाद मुंहिंजो ही मसइलो आहे इरशाद मूं ताईं पहुतो मां दुनिया ते इहो ॻाल्हि पहुचाई इहो हिकिड़ो सॼो सिस्टम आहे चेन आहे त असांजो जेको सिंध दोस्त सथ उहा चेन थो ठाहे मुंहिंजो पहिरीं प्यारो मां विसारींदुसि कोन शफ़ीक शाहाणी यूके नेशनल लाड़काणे खां आहे उनजी पंहिंजी वेलफेयर आहे दुआ ऐं ज़मज़म जे नाले सां ऐं हू हर हुन ते कमु करे थो पियो हेल्थ ते बि करे थो हींअर कल्ह हुन 7 रक्षा वठी ॾिना आहिनि ग़रीब मज़दूर माण्हुनि खे ॻोठ में ठीकु सर बहितरीनु कमु पियो करे हू उतां खां बि इहो कमु करे त माना इहो हूंदो आहे भई ख़बर पई हुन माना उहो कमु करे छॾियो त असल शइ छा आहे त उहो असांजो यूके जो कोऑर्डिनेटर आहे अच्छा हाणे वर्ल्ड वाइड असां कोऑर्डिनेटर पिया ठाहींदा वञूं यूएसए में सफ़ीला सूमरो मुंहिंजो क्लास फेलो त जीअं चङे कम जी पखेड़ वधीक ते माना असां हुन ते ख़बर पहुचायूं पखेड़ ते को मैसेज ॾियणु चाहींदो आख़िर में हाणे मैसेज टाइम अची वियो मैसेज अची वियो यार मां त हिकु मैसेज ॾियां वरी आख़िर में मैसेज कयो असां मैसेज उहो ई त हर सिंधी जिते बि वसे थो सभ खां पहिरियां इंसानियत जो दर्द महसूसु करे सुबुह आयासीं रस्ते पे किथे कबूतर वेठा त माण्हू दाड़ो पियो छॾियो त मुंहिंजो सभ खां पहिरियों इहो दर्द महसूसु करणु जानवर आहे गर्मी में छत ते पानी भरे रखो जानवर खे दाणो उछलायो ठीकु आहे त इहा इंसानियत जी ख़िदमत कयो मां हमेशह तव्हां ॾिठो हूंदो लाइव मां वेंदो आहियां जॾहिं लाइव खां मां बंदि कंदो आहियां त इहो मैसेज ईंदो आहे पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो पिरी प्यारनि जो ॻोठ वारनि जो ख़्यालु रखो इंसानियत जो दर्द महसूसु कयो ऐं नियाणियुनि खे तालीम ॾियो छोकिरी पढ़ी त घर पढ़ियो
कुटुंब पढ़ियो, छोकिरो पढ़ियो त सिर्फ़ु छोकिरो पढ़ियो, सही सही न्याणियुनि खे तालीम ॾियो, इंसानियत जो दर्द महसूसु कयो। सही। ऐं ॿियो इहो ई त जेके बि दोस्त दुबई छा सॼी दुनिया में वञणु चाहिनि था, अवेयर थियनि, स्किल्स खणी निकिरनि, डिग्री जो पेपर न। ऐं ॿियो तव्हां वारो लफ़्ज़ त होड़ा साड़े निकिरनि, सही अचनि, असांजो सत मोरल, फिज़िकल, फाइनेंशियल, लिमिटेड लफ़्ज़ यूज़ कंदा, सपोर्ट कंदासीं, हाज़िर आहियूं। वॾी महिरबानी। ऐं आख़िर में मैसेज जो सिंध सलामत, साथ सलामत। वॾी महिरबानी साईं शबीर साहब, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी कंदे। थोरा तो आहियां सिंध टीवी जो, भाषात जो, साईं अज़हर जोके जो ऐं वहाब सूमरो। असां तव्हां नथो रहता आहियूं, तव्हां टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं पर वरी कंहिं भेरे वरी सायो करे अचिजो, कचहरी कंदासीं। अदा यासीन तव्हांजो को शॉर्ट मैसेज आहे? जी साईं, बिल्कुलु मैसेज आहे, बल्कि मैसेज न चवंदुमि, मां चवंदुमि इहा मासूमाणा गुज़ारिश आहे मुंहिंजी सिंध जे हर नौजवान खे, त मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त जेका ख़ुदा रा तव्हां पंहिंजी जेका पुराणी रवायती मैंटेलिटी आहे उन मां ॿाहिरि निकिरो, पंहिंजा स्किल्स डेवलप कयो, ऐं जेके तव्हां सरकारी मुलाज़िमत जे हवाले सां ऐं नौकरियुनि जे करे तव्हां घरनि में वेही था रहो, पंहिंजा फ्यूचर करियर जे बारे में नथा सोचो, फ्यूचर प्लान्स खे सभिनी खे ड्रॉप करे घर में वेही था रहो, त इहा मैंटेलिटी खां ॿाहिरि निकिरो, सरकारी मुलाज़िमत खां ॿाहिरि निकिरो, छो जो सरकार नथी करे सघे एट अ टाइम। जेके बि एतिरा सारा नौजवान ग्रेजुएट थियनि था हर यूनिवर्सिटी मां, त सभिनी खे नथी ॾेई सघे जॉब्स वग़ैरह, त बहितर हल इहो ई आहे त दुनिया तरक़ी करे पई ऐं तेज़ी सां तरक़ी करे पई, कंप्यूटर जी दुनिया में अचो, डिजिटल वर्ल्ड में अचो, पंहिंजा ज़्यादा खां ज़्यादा स्किल्स पंहिंजा वधि खां वधि पंहिंजा इम्प्रूव कयो, बहितर कयो, यकीनन तव्हां। वॾी महिरबानी साईं यासीन साहब, लख थोरा तव्हांजा। सो मोहरम साईं, आख़िर में तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम ॿुधण जी गुज़ारिश कयूं था, फरमाइश पूरी कंदो? क़ौमी कलाम। हा, को बि सुठो कलाम जेको बि साईं जी। चलो साईं, वॾी महिरबानी अदा थईम साहब, नदीम थईम साहब, तव्हांजी बि। सो हिते मोकिलायूं था पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण केरु बि कोन्हे। सो जीअं लतीफ़ जी मिठी ॿोली सुभाणे वरी इकट्ठा आहियूं। इरशाद जागरानी मोकिलाए थो अला भाई। तमामु बहितरीनु शाइरी ऐं जेका मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे, तमामु सुठो माहौल ॾिसी मूंखे यादि अची वई आहे। विछड़ण खां अग में हिकु भेरो, आओ त विछड़ण खां अग में हिकु भेरो, तूं मां रोई दे, तूं मां रोई दे, मुकलाए वठूं। ओ है ओ है आओ त विछड़ण खां अग में हिकु भेरो, आओ त विछड़ण खां अग में हिकु भेरो, तूं मां रोई दे, तूं मां रोई दे, मुकलाए वठूं। ओ है ओ है
सन जो हिसाब सन जो हिसाब ठाहे वठूं ओ है ओ है आओ त विछड़ण खां अग में हिक छा चुनीअ में मिठी खयों थी वते छा चुनीअ में मिठी खयों थी वते तुहमतूं थई त ॿई विराए वठूं तुहमतूं थई त ॿई विराए वठूं तूं मां रोईंदे तूं मां रोईंदे फुकलाए वठूं ओ है ओ है एहतजाज भी कबो मगर तबसुम एहतजाज भी कबो मगर तबसुम एहतजाज भी कबो मगर तबसुम ज़ब्त पंहिंजो त आज़माए वठूं ज़ब्त पंहिंजो त आज़माए वठूं तूं मां रोईंदे तूं मां रोईंदे मुकलाए वठूं ओ है ओ है मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम